आज बाबा सखी चवंता 25/3/1981 जो वाक्य महानता जो आधार संकल्प बोल कर्म की चेकिंग महान कभी ठही सघंदासीं जॾहिं असां पंहिंजे संकल्प बोल कर्म खे चेक कंदासीं। आज बाप दादा पंहिंजी चरित्र भूमि कर्म भूमि वरदान भूमि महान तीर्थ भूमि महान यज्ञ भूमि जे सर साथियुनि सां मिलण चरित्र भूमि कर्म भूमि वरदान भूमि महान तीर्थ भूमि महायज्ञ भूमि जे सर साथियुनि सां मिलण आहे। मधुबन निवासी अर्थात महान पावन धरती जा धर्म जा निवासी मधुबन निवासी अर्थात महान पावन धरणी जा निवासी हिन धरणी ते अचण वारनि जो बि महान पाठ आहे। त सोचो रहण वारनि जो केतिरो महान पाठ हो। महान आत्माउनि जो निवास स्थान बि महान ही गायन महान आत्माउनि जो निवास स्थान बि महान ही गायन आहे। जॾहिं अचण वारा बि पंहिंजे खे भाग्यशाली अनुभव कंदा आहिनि जॾहिं अचण वारा बि पंहिंजे खे भाग्यशाली अनुभव कंदा आहिनि अनेक अनुभव सां स्वयं में अनुभूति कंदा आहिनि त रहण वारनि जो अनुभव छा हूंदो। जो रहंदा ही ज्ञान सागर में आहिनि अहिड़ी आत्माऊं केतिरी श्रेष्ठ हूंदी। इहे सभु मधुबन निवासी पंहिंजे केतिरो महान अनुभव कंदा आहिनि। जीअं टॉप जे स्थान में ईअं ई स्थिति बि जीअं टॉप जो स्थान आहे ईअं ई स्थिति बि टॉप जी रहंदी आहे। जीअं टॉप जो स्थान आहे ईअं ई स्थिति बि टॉप जी रहंदी आहे। जो स्थान टॉप जो आहे ईअं ई स्थिति बि टॉप जी रहंदी आहे। हेठि त न ईंदा आहियो न। मधुबन निवासियुनि जो केतिरो प्रकार जी लिफ्ट जी गिफ्ट आहे। बाबा चवंदा जीअं स्थान टॉप जो आहे ईअं स्थिति बि टॉप जी रहंदी आहे। हेठि त न ईंदा आहियो न मतिलबु स्थिति हेठि त न ईंदी आहे सदाई ऊची स्थिति रहंदी आहे न। बाबा से प्रश्न पूछे सदाई ऊंची स्थिति रहेंगी चेक करो। सिर्फ मधुबन निवासी न लेकिन असां सभु मधुबन निवासी आहियूं सिर्फ हिते असां सेवा स्थान ते रहूं था। मधुबन निवासियुनि खे केतिरे प्रकार जी लिफ्ट जी गिफ्ट आहे उनखे ॼाणंदा आहियो कॾहिं गिनती कई आहे वह एतिरो ई जो गिनती न करे सघंदा आहियो एतिरी लिफ्ट जी गिफ्ट मिली आहे। मधुबन जी महिमा जा गीत सभई ॻाईंदा आहिनि न लेकिन मधुबन निवासी उहो गीत ॻाईंदा आहिनि। अगर कोई मधुबन निवासी हुजे त उहो पंहिंजो गीत ॻाए मां केॾो भाग्यशाली आहियां की मूंखे मधुबन में बाबा जी वरदान भूमि कर्म भूमि चरित्र भूमि महान तीर्थ भूमि महायज्ञ भूमि ते रहण जो मौको मिलियो आहे। अगर कंहिं सभु दादियुनि जो बि अनुभव ॿुधियो हुजे दादियुनि सां बि अनुभव कयो हुजे त उहो इहे गीत ॻाए सघंदो आहे न मधुबन निवासी मां त केॾी दादियुनि सां मिलियो आहे केॾो उन्हनि जी पालना होती आहे बाप दादा जी सीजन जी हर मुरली ॿुधी आहे मां रोज ब्रह्मा भोजन खाईंदो आहियां मां रोज अमृत वेलो कंदो आहियां वरदान भूमि ते मां रोज बाबा जी मुरली मधुबन में ॿुधंदो आहियां। अगर कोई मधुबन निवासी खुद खे नशो चढ़ाइणो चाहे त जीअं माण्हू उन्हनि खे नशो चढ़ाईंदा आहिनि की अरे वाह तव्हां त मधुबन में रहंदा आहियो तव्हां त रोज़ ईअं कंदा आहियो तव्हां त रोज़ ईअं कंदा आहियो
उहे ई अगर हर हिकु मधुबन निवासी ख़ुदि जी भाग्य जी महिमा करे, उहो गीत ॻाए, त केॾो ऊची स्थिति में चढ़ी वेंदो न। बाबा चईनि न कॾहिं कॾहिं सिर्फ़ बाप जी महिमा जा गीत न ॻायो, कॾहिं आहे न ख़ुदि जी महिमा जा गीत बि ॻाईंदा करो कि मां केॾी लकी आहियां। तव्हां लकी कंहिं हिसाब सां आहियो? तव्हांखे एॾी सुठी बुद्धि मिली आहे कि तव्हां ख़ुदि खे पहचानियो, बाप खे पहचानियो। तव्हां घर गृहस्थ में रही करे बाबा जो सहज रीति ज्ञान ॿुधी था सघो, योग करे था सघो। न जेकी बांदेलियूं आहिनि, जेके माण्हू अञा बि कई हूंदा जेका वञी न सघंदा हूंदा, जेका लहसुन प्याज न छॾे सघंदा हूंदा, जेका पवित्र न रही सघंदा हूंदा, पर इच्छा आहे, जेका रोज़ मुरली न ॿुधी सघंदा हूंदा न। सम्झो कोई बांदेली तव्हां वटि अचे ऐं तव्हांजी महिमा करे, अरे वाह तव्हां रोज़ मुरली ॿुधंदा आहियो, तव्हां रोज़ हीअं कंदा आहियो, तव्हां रोज़ हीअं कंदा आहियो, अरे वाह, त उहो तव्हांजी महिमा ॻाईंदो न। ये तव्हां ख़ुदि जी महिमा ॻायो कि बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ तव्हांखे छा छा प्राप्ति थी। है न, त ईअं ई बाबा मधुबन निवासियुनि खे चवंदा आहिनि, चवनि था त असां सभिनि खे चवनि था जिते बि रहंदा आहियो न, उते रहंदे हुए तव्हां में कहिड़ी विशेषता आहे, तव्हांखे कहिड़ी प्राप्ति थी आहे ज्ञान में अचण खां पोइ, उनजी महिमा करो। मधुबन मधुबन वासियुनि जो चित्र दूर दूर रहण वारा बि पंहिंजे दिल में केतिरो श्रेष्ठ चित्र खींचदा आहिनि, है न। अगर तव्हांजे सेंटर ते कोई मधुबन मां अची वञे, भले कोई साधारण कमु करण वारो ई हुजे, तव्हां बि ॾिसो हुननि जी केॾी महिमा थींदी आहे। अॼु असांजे सेंटर ते मधुबन निवासी आयो हो, अॼु मधुबन मां उहा भेण आई हुई, है न। त बाबा असांखे चवनि था मधुबन वासियुनि जो चित्र दूर दूर रहण वारा बि पंहिंजे दिल में केतिरो श्रेष्ठ चित्र खींचनि पिया, उहो ॼाणंदा आहियो। अहिड़ो चित्र चैतन्य में पंहिंजो तैयार कर। जी स्थूल पहाड़ी आहे, वैसे सदा ऊंची स्टेज जी पहाड़ी में रहंदा आहियो। जीअं स्थूल पहाड़ी आहे न, वैसे सदा ऊंची स्टेज जी पहाड़ी में रहंदा आहियो। अहिड़ी ऊंची स्टेज, अहिड़ी ऊंची स्टेज जो जाते पुराणी दुनिया जी वातावरण जो कोई प्रभाव ई न अची सघे। अहिड़ी ऊंची स्टेज जाते पुराणी दुनिया जो वातावरण जो कोई प्रभाव ई न अची सघे। अहिड़ी ऊंची स्टेज ते रहंदा आहियो, ऊंची पहाड़ी ते। उहो कॾहिं रही सघंदासीं कॾहिं असांजी बुद्धि में ज्ञान हूंदो। हाणे सम्झो तव्हां कंहिंजी गमी में वञो था, कोई नज़दीक जे संबंधी जे, त हुतां जो दुख जो वायुमंडल तव्हांखे दुखी कंदो आहे, त मतिलब तव्हां ऊंची पहाड़ी ते न वेठा आहियो अगर कंदो आहे त, है न। के विकारी वायु, जे सम्झो कोई मूवी, अगर तव्हां मूवी ॾिसंदा हूंदव, है न, त तव्हांखे उहा फीलिंग ईंदी आहे रोइण जी, या जो बि हुनमें सीन हूंदा आहिनि ओड़ी फीलिंग ईंदी आहे, त सम्झो तव्हां ऊंची स्टेज ते न आहियो। मतलब वो पुरानी दुनिया में जो भी वातावरण हूंदो आहे, सम्झो शोर शराबे जो आहे, कोई माण्हू ॾाढो चिल्लाए थो, क्रोध थो करे, तव्हांखे परेशान थो करे, त तव्हां परेशान थी था वञो, त मतलब असां ऊंची पहाड़ी ते न वेठा आहियूं। मतलब सम्झो कोई ऊंची पहाड़ी ते वेठो आहे ऐं हेठि माण्हू अलाए छा छा करनि था, त उहो त पंहिंजी ऊंची पहाड़ी ते वेही करे आनंद में हूंदो न।
न हू त मस्त मजे में हूंदो। त ईअं ई असांखे बि सदा ऊची पहाड़ी मतलब ऊची स्थिति अर्थात ऊची स्मृति रहंदी तॾहिं त ऊची स्थिति ठहंदी, तॾहिं त असां दुनिया जे वायुमंडल जे वातावरण जे प्रभाव सां परे रहंदासीं। सम्झो कोई माण्हू लड़ाई झगड़ो थो करे, पहिरियों त घर वारो माण्हू भिॼी वञे न कि लड़ाई झगड़ा था करनि। लेकिन अगर असांखे स्मृति रहे कि न आत्माउनि जो हिसाब किताब ऐं ही शांत आत्मायूं आहिनि, ॾाढी सुठी आत्मायूं आहिनि, त असांखे हुन वातावरण जो प्रभाव न पवंदो। अहिड़ी स्टेज ते रहंदा आहियो कि हेठि अची वेंदा आहियो। हेठि अचण जी आवश्यकता आहे। मधुबन की डबल लकीर आहे न, हिकु त मधुबन निवासी मधुबन जी लकीर जे अंदरि, ॿियो सदा श्रीमत जी लकीर जे अंदरि रहे। त डबल लकीर जे अंदरि आहियो, डबल लकीर जे अंदरि रहण वारे जी स्टेज केतिरी श्रेष्ठ हूंदी। डबल लकीर, हिकु त मधुबन निवासी ॿियो श्रीमत, डबल लकीर जे अंदरि रहण वारे जी स्टेज केतिरी श्रेष्ठ हूंदी। अॼु बाप दादा पंहिंजी भूमि निवासियुनि सां मिलण आया, तो सिवाय यादि रखो कि वैसे असां सभु मधुबन निवासी आहियूं, लेकिन हिते सेवा स्थान में रहूं था। त मधुबन निवासी हमेशा लकीर जे अंदरि रहण वारा, श्रीमत जी लकीर जे अंदरि रहण वारा। ऐं मधुबन जी लकीर जे अंदरि रहण वारा, डबल लकीर जे अंदरि रहण वारनि जी स्टेज केतिरी श्रेष्ठ हूंदी। हिकु त सोचो, हिकु त जो मधुबन निवासी हूंदो उहो सोचंदो हूंदो कि मां मधुबन निवासी आहियां त मूंखे हिन रीति हलणो खपे, है न। थींदो आहे न कि कई सोचदा आहिनि कि मां हिन खानदान जो ॿार आहियां, त अगरि वो कुझु ग़लति कम बि करे करण जो हुनखे संकल्प अचे कोई चए त उहो सोचो कि न न मां त हिन खानदान जो आहियां, मां त ईअं न करे सघंदो आहियां। त हिकु त हुनखे खानदान जो टैग लॻंदो, ॿियो आहे हुनखे श्रीमत जो मिली आहे, बाबा जी श्रीमत जो मिली आहे। ऐं हिकु त ईअं न असां बाबा जा ॿार भले ॿाहिरि रहंदा आहियूं त असां सोचदा आहियूं न कि न न असां बाबा जा ॿार आहियूं। न न असां त बाबा जा ॿार आहियूं। त हिकु त बाबा जो ॿार आहियूं त ऑटोमेटिकली असांजो संकल्प, बोल चाल व्यवहार बसि एतिरो यादि हुजे कि असां बाबा जा ॿार आहियूं, त असां हुन रीति कमु कंदासीं। ॿियो असांखे श्रीमत बि यादि रहंदी आहे। त डबल लकीर जे अंदरि, त डबल लकीर जे अंदरि रहण वारनि जी स्टेज केतिरी श्रेष्ठ हूंदी आहे। बाप दादा पंहिंजे भूमि निवासियुनि सां मिलण आया, बाप जी चरित्र भूमि आहे न, त भूमि निवासियुनि जे विशेष उन्हनि सां स्नेह हूंदो, भूमि निवासियुनि जे सां विशेष स्नेह हूंदो आहे न। बेचारा अॼु जा भगत त भूमि जी मिट्टी मस्तक में लॻाइण लाइ तरसदा आहिनि। तव्हां त निवासी आहियो त केतिरा भाग्यशाली आहियो। तव्हां त निवासी आहियो त केतिरा भाग्यशाली आहियो। दिल तख्त नशीन त सभु आहिनि, लेकिन मधुबन निवासी चुल्ह ते आहिनि बि त दिल ते बि आहिनि। डबल थी विया न। सभिनि खां ताज़ा माल मधुबन निवासियुनि खे मिलंदो, सभिनि खां बढ़िया अनुभवनि जी पिकनिक मधुबन निवासियुनि कंदा आहिनि, सभिनि खां ज्यादा मिलण जी महफ़िल मधुबन निवासी कंदा आहिनि, है न। हिकु त मधुबन निवासी सदा चुल्ह ते रहंदा आहिनि, ॿियो सदा ताज़ा माल खाईंदा आहिनि, बढ़िया अनुभवनि जी, सभु माण्हू मधुबन में ईंदा आहिनि, क्लास कराईंदा आहिनि, पंहिंजो पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि। त अनुभवनि जी पिकनिक मधुबन निवासी कंदा आहिनि। सभिनि खां ज्यादा मिलण महफ़िल मधुबन निवासी कंदा आहिनि, बाप दादा सां अव्यक्त मिलन त
उन्हनि ई ज्यादा कयो हूंदो न मधुबन निवासियुनि वारनि। स्पेशली सोचो जो कैमरामैन आ, माइक मैन आ, लाइट वारा आहिनि, मुरली लिखण वारा आहिनि, है न, जॾहिं खां बि उहे हुन सेवा ते लॻिया आहिनि त उहो त सभिनि खां ज्यादा उन्हनि बाबा मिलन कयो ई हूंदो। स्टेज के सजाइण वारा, भोग रखण वारा, सिक्योरिटी करण वारा, न, त अहिड़ी अहिड़ी आत्मायूं त सभिनि खां ज्यादा उन्हनि बाबा मिलन कयो हूंदो। त बाबा चवनि था सभिनि खां ज्यादा अनुभव इहे मिलन महफ़िल बि उन्हनि ई कई आहे। सभिनि खां ज्यादा चारों ओर जे समाचार जे नॉलेजफुल बि मधुबन निवासी आहिनि। समाचारनि जे नॉलेजफुल बि मधुबन निवासी आहिनि। मधुबन में न कंहिं सेंटर ते कुझु बि थींदो रहे, मधुबन में सभु ख़बर फैलिजी वेंदी है न? क्योंकि सभिनि जो कनेक्शन आहे, कंहिंजो कंहिं भाउ सां कनेक्शन आहे, कंहिंजो कंहिं भाउ सां, त सभु पंहिंजे सेंटर जी इंफॉर्मेशन कंहिंखे न कंहिंखे ॾींदा ई रहंदा आहिनि, त हुननि द्वारा मधुबन में वो पहुची ई वेंदी आहे, है न? त सभिनि खां ज्यादा समाचार जे नॉलेजफुल बि मधुबन निवासी आहिनि। मधुबन निवासियुनि सां मिलण सभिनि खे अचिणो पवंदो आहे, त अहिड़ो श्रेष्ठ भाग्य ऐं वर्णन केरु कंदो आहे? ख़ुदि जो बाबा त करनि था, लेकिन उहे आत्मायूं ख़ुदि जो बि करनि। बाबा ॿारनि जो भाग्य वर्णन कंदा आहिनि, करनि था। भगवान निवास मधुबन निवासियुनि जो केतिरो श्रेष्ठ भाग्य आहे। अगरि हिकु ॻाल्हि बि सदा यादि रखो त हेठि कॾहिं न आहे। असां बि सदा यादि रखूं कि असां बाबा जा ॿार आहियूं, न, असां बि सदा यादि रखूं कि असां बाबा जा ॿार आहियूं, त असां अहिड़ो कोई कमु न कंदासीं, अहिड़ो कोई, तव्हां करे ॾिसजो, कॾहिं बि कोई तव्हां ते चिल्लाए न, तव्हांखे गारियूं ॾे, तव्हांजी इंसल्ट करे, हुन समय बसि अंदरि इहे यादि रखिजो कि मां त बाबा जो ॿार आहियां, मां हिन ते कीअं चिल्लाए सघंदी आहियां, मां हिन ते कीअं उल्टो सोचे सघंदी आहियां। हा, पंहिंजे पाण, अगरि हू तव्हां उते सेफ्टी जी ॻाल्हि आहे, मतिलबु तव्हांखे लॻे थो भई मुंहिंजे घर में घुसी करे इहे मूंखे गारियूं थी ॾे, ॾेई करे हली वेंदी न, अगरि हथ हलाइण जी कोशिश करे त असांखे पंहिंजो बचाव करणो, पर मुंहं सां ॻाल्हाए करे हली वेंदा, कुझु कंदा त न, कुझु असांजो खणी त नथा वञनि, खणी वञनि त असांखे थोरो पंहिंजो प्रोटेक्शन करणो आहे, शक्ति स्वरूप ॾेखारिणो आहे, है न? पर अगरि कोई असांखे गारियूं ॾे थो, आयो भई चए थो, त हुन समय इहे यादि रखो कि मां बाबा जो ॿार आहियां, मूंखे हिनखे गारियूं न ॾियणियूं आहिनि, हिनखे शांति जी किरनियूं ॾियणियूं आहिनि, हीअ आत्मा हली वञे। तव्हां अंदरि इहे संकल्प करो, बसि हाणे इहा आत्मा हली वञे, शांत थी वञे, पोइ कॾहिं बि अहिड़े ख़राब रूप सां, ख़राब इंटेंशन सां हिते न अचे, हिते न अचे, है न? असांखे हुननि खे चइण जी ज़रूरत न आहे। असांखे हुननि खे चइण जी ज़रूरत न आहे, असां संकल्प सां बि हुननि खे परे करे सघंदा आहियूं। न, अगरि उहो असांखे घर वेठे गारियूं ॾियणु अचे थो त माण्हू खे लॻंदो न असांजे घर में असांखे गारियूं थी ॾियणु अचे, ऐं असां सोचो न असां त बाबा जा ॿार आहियूं, असां कीअं हिनखे चई सघंदा आहियूं, मारे सघंदा आहियूं, डांटे सघंदा आहियूं, पर असां संकल्प त करे सघंदा आहियूं न, बाबा खे त यादि करे हुन आत्मा खे शांति जी किरनियूं ॾेई, ऐं उहा अॼु खां अचे ई न, अगरि लड़ाई झगड़ो करणो अथसि, या अगरि हुनजो अचणु सही न आहे त संकल्प करो, बसि हाणे इहा आत्मा वञे थी, उहा कॾहिं बि न ईंदी असांजे घर, ऐं ख़ुदि बि सदा शांत रहंदी, ख़ुशि रहंदी, सुखी रहंदी। बसि असां वटि संकल्प शक्ति आहे,
त जीवन में कॾहिं बि कोई बि ॻाल्हि थींदी आहे, कॾहिं तव्हांखे कुझु बि करिणो थो पए, त हर कर्म करण खां पहिरियों सोचो मां बाबा जो ॿार आहियां। न सम्झो तव्हांजा ॿार पढ़नि नथा, हुन समय सोचो मां बाबा जो ॿार आहियां। बाबा मूंखे छा शिक्षा ॾिनी अथई कि इहे पढ़नि नथा त मूंखे हिननि खे छा करिणो अथई। हुननि जे लाइ शुभ संकल्प करो, हुननि खे चओ, पोइ बि नथा पढ़नि त शुभ भावना रखो, थोरो सो शक्ति रूप ॾेखारियो। अगरि तव्हांजे शक्ति रूप ॾेखारण सां बि उहे ॿार नथा वञनि त पोइ असां पंहिंजी शक्ति वेस्ट न करे बाबा ॼाणे, बाबा जो कमु ॼाणे। त ॾिसो, अगरि असां चिल्लायोसीं न हुनजे मथां, ऐं अगरि हुन पढ़ाई बि न कई, ॿियो ई घर में कलेश थी वियो, सब म्यूट बटन दबा दो, किसने नहीं दबाया है। है ना? तो सोचो अगरि तव्हां हुनखे चओसि था कि पढ़ाई करो उहो नथो करे, तव्हां हुनखे डांटियो मारियो, घर में कलेश कयो, हुन खां पोइ बि उहो पढ़े थो, हुन खां पोइ बि पढ़े नथो त तव्हां बि पंहिंजी स्मृति सां हेठि अची विया, स्थिति सां उहो ॿियो जीती वियो। अॼुकल्ह जी मायूं चईंदियूं आहिनि कि छा करूं, ॿार ॿुधनि नथा, चिल्लाइणो थो पए, त चिल्लाइण खां पोइ बि हुन कई छा? कई माण्हू चईंदा आहिनि हा चिल्लायूं त कंदा आहिनि, त मतिलबु हुननि खे आदत पइजी वई आहे कि जेसि ताईं मम्मी चिल्लाए न तेसि ताईं मतिलबु पीक टाइम न आयो। है न? रोज़ सुबुह जो जॾहिं स्कूल वञण जो टाइम हूंदो आहे, है न, तव्हां पंहिंजे ॿारनि खे उथाईंदा हूंदव, उथ उथ उथ, प्यार सां उथाईंदा हूंदव त उथंदो न हूंदो, छोजो हुन पंहिंजे दिमाग़ में सेट करे रखियो अथई कि अञा ताईं मतिलबु टाइम न थियो आहे, तॾहिं मम्मी प्यार सां थी चए। अगरि टाइम थी वेंदो न त मम्मी चिल्लाइण शुरू करे छॾंदी, त उहो सम्झी वियो, त हुनखे आदत असां विधी, त तव्हां बि चईंदा रहो, प्यार सां ई चईंदा रहो, तव्हां पंहिंजी स्थिति सां हेठि न अचो। भले हुनजो ऑटो निकिरी वञे, बस निकिरी वञे, त हुनखे सम्झ में तूं चईंदी मम्मी त मूंखे उथाई छो न, मां चयो मां त प्यार सां उथाए में हाणे उथणो थी त ठीकु आहे, मां हाणे चिल्लाईंदमि विलाईंदमि न। हीअ पंहिंजी स्थिति खे मेंटेन रख, है न? ईअं त माण्हू ईंदा वेंदा, कोई छा चईंदो, कोई छा कंदो, असांखे डिस्टर्ब न थियनि। हुनजे लाइ बाबा सहज साधन ॿुधाइनि था कि सदा स्मृति में रखो कि मां केरु आहियां, मां बाबा जो ॿार आहियां। मधुबन निवासियुनि जे लाइ बाबा चवनि था सदा यादि रखो कि असां मधुबन निवासी आहियूं, त पंहिंजे भाग्य जो वर्णन करो, बाप ॿारनि जे भाग्य जो वर्णन करनि था, मधुबन निवासियुनि जो केतिरो श्रेष्ठ भाग्य आहे। अगरि हिकु ॻाल्हि बि सदा यादि रखो त कॾहिं स्थिति हेठि न ईंदी। हाणे जेतिरो बाबा मधुबन निवासियुनि जे भाग्य जी महिमा कई, ओतिरो ई महान आत्माऊं सम्झी करे हलंदा आहियो। मधुबन जी महिमा ॿुधी करे फॉरेनर्स बि ॾिसी ख़ुशि थींदा, डबल विदेशी ख़ुशि था थियनि। इन्हनि सभिनि जे मन में उमंग थो अचे कि असां बि मधुबन निवासी ठही वञूं। अॼु फॉरेनर्स जीअं गैलरी में वेठा आहिनि न, गैलरी में वेही करे ॾिसण में मज़ो ईंदो आहे न, कॾहिं मधुबन निवासी ॾिसण वारा, कॾहिं फॉरेनर्स ॾिसण वारा। मधुबन निवासियुनि जे लाइ सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि स्मृति में रखंदव त समर्थ थी वेंदो। उहो कहिड़ी ॻाल्हि आहे? जंहिं हिकु ॻाल्हि में सभु समायल आहे। त बाबा मधुबन निवासियुनि खे चवनि था कि हाणे हिकु ॻाल्हि यादि रखो, जंहिंजी स्मृति सां तव्हां शक्तिशाली थी वेंदा। त उहो कहिड़ी ॻाल्हि आहे? जो भी संकल्प करो, बोलो, कर्म करो, संबंध संपर्क में अचो, सिर्फ़ु हिकु चेकिंग करो कि ये सभु बाप समान आहे।
संकल्प बोल कर्म संबंध संपर्क में मां संपन्न आत्मा है। तो चेक करो, हर एक ॻाल्हि बाप समान आहे न। त ये है ना, ये वरदान रोज बाबा खे यादि करे खुद खे ॾियो। कहिड़ो? कि हर संकल्प बोल कर्म संबंध संपर्क में मां संपन्न आत्मा है, बाप समान आत्मा है। जो मुंहिंजो संकल्प वो बाप जो संकल्प आहे, जो मुंहिंजो बोल वो बाप जो बोल आहे। श्री सभिनि जी प्रतिज्ञा आहे बाप सां कि जो बाप सां ॿुधियो आहे उहो ई ॿुधायूं। सही न? हाणे सभु प्रतिज्ञा कंदा आहिनि न, जो संकल्प बाप जो वो मुंहिंजो, जो मत बाप जी वो मुंहिंजी, जो संस्कार बाप जो वो मुंहिंजो, जो जीअं दृष्टि बाप जी वो मुंहिंजी, जीअं ॿुधण जी, जीअं बाबा ॿुधंदा आहिनि उहो मां ॿुधंदी आहियां, जीअं बाबा ॻाल्हाईंदा आहिनि उहो मां ॻाल्हाईंदी आहियां, जीअं बाबा कमु कंदा आहिनि उहो मां कंदी आहियां कंदी आहियां। इहा प्रतिज्ञा कंदा आहियूं। जो बाबा जो बाप सोच जे लाइ ॾिनो अथई उहो ई सोचंदासीं। ये ईअं बि करे सघंदा आहियो। रोज़ अमृत वेलो उथो या कॾहिं बि जॾहिं बि तव्हां बाबा खे यादि कंदा आहियो न, ईअं संकल्प करो बाबा खे यादि करो। जीअं बाबा सोचंदा आहिनि उहो मां सोचदी आहियां, जीअं बाबा जी बुद्धि में मत आहे उहो मुंहिंजी आहे, जीअं बाबा जा संस्कार उहो मुंहिंजा आहिनि, जीअं बाबा जा बोल उहो मुंहिंजा, जीअं बाबा ॿुधंदा आहिनि उहो मां ॿुधंदी आहियां, जीअं बाबा सभिनि खे ॾिसंदा आहिनि उहो मां ॾिसंदी आहियां, जीअं बाबा कमु कंदा आहिनि उहो मां कंदी आहियां, जीअं बाबा हलंदा आहिनि उहो मां हलंदी आहियां। ब्रह्मा बाबा जे शरीर में भले बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी धरती ते पांव न पईंदो आहे, त बि ईअं ई ॾिसंदा आहियो न, जीअं बाबा शिव बाबा था हलनि, बसि हुनखे शक्ति ॾेई करे। जीअं बाबा संबंध संपर्क में ईंदा आहिनि उहो मां ईंदी आहियां। इहे ई त बाप समान ठाहिणो आहे। बाक़ी इहे थोरी कि असांजे अंदरि कोई बाबा नज़र ईंदो। बाबा जी त शिकिल ई न आहे त छा नज़र ईंदो? त उन्हनि जा गुण, उन्हनि जा संस्कार, जीअं बाबा जा गुण उहो मुंहिंजा गुण, त बाबा असांखे चवनि था ईअं असांखे ठाहिणो आहे। त बाबा चवनि था कि चेकिंग करो कि असां बाप समान ईअं ठहिया आहियूं। अगरि तव्हांखे नथो सम्झ में अचे त रोज़ु घड़ी घड़ी इहे संकल्प कंदा वञो। पहिरियों श्री हाणे एतिरो समय न आहे भई, पहिरियों त माण्हुनि वटि समय हुयो, हाणे असां वटि समय थोरी आहे एॾो कि असां ईअं आहे बि, चइण में ईअं आहे बि, अगरि तव्हां करो त। अगरि तव्हांखे ॿियो कुझु हेॾो स्थूल कमु न आहे त तव्हां हीअं चेकिंग बि करे सघंदा आहियो। हीअ कोई सेवा न आहे, त हीअं हिनखे चइबो आहे पुरुषार्थ। कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न, ॿियनि ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो, तव्हां सिर्फ़ु ख़ुदि खे संपन्न ठाहिण में बिज़ी रहो। हुन जे लाइ छा करो कि हर घंटे में चेक करो कि हिन घंटे मुंहिंजे मन जा संकल्प बाबा जहिड़ा हुया, जेको बि मां ॻाल्हायो बाबा जीअं ॻाल्हायो, जीअं बि मां कर्म कयो उहो बाबा जीअं कयो। त इहे चेक करो, ॾिसो हफ़्तो भर करो कहिड़ी फ़ाइदो थो थिए। त हाणे मदद बि आहे, ऐं अगरि कोई चाहे त वैसे पुरुषार्थ बि करे सघंदो आहे। जीअं शुरू में दादियुनि कयो न 14 साल, हुननि 14 साल ईअं ई कयो हुन शुद्ध सेवा में वञण खां पोइ इहो पुरुषार्थ करणु थी बि सघंदो आहे, लेकिन थोरो मुश्किल आहे। त हाणे इहे प्रैक्टिस करो, पहिरियों मिलायो पोइ प्रैक्टिकल में लायो। इन जे लाइ ॾाढो पेशेंस खपे, ॾाढो मतिलबु ॿियनि ॻाल्हियुनि सां बुद्धि फ्री खपे। हीअं बि न सोचो मूंखे सेंटर बि वञिणो आहे, मूंखे हीअ सेवा बि करणी आहे, मूंखे इहो कमु बि करिणो आहे, मूंखे हेॾे बि वञिणो आहे। न, अगरि तव्हांखे इहो पुरुषार्थ करिणो आहे त बुद्धि हिकदमि फ्री रहे। पोइ धीरे धीरे कम खे वधायो।
हाँ, सेंटर सुबुह जो वियो ठीकु आहे, पोइ सॼो ॾींहुं प्रैक्टिस करो, गृहस्थी जो कम भी कंदा वञो। हाँ, मुंहिंजो बाबा जहिड़ा संकल्प रहिया, बोल रहिया, मतिलबु हिन सां असांजी संकल्पनि जी स्पीड भी धीरे थींदी वेंदी ऐं पंहिंजे मथां ध्यानु भी थींदो ऐं असां हल्का भी रहंदासीं। हर संकल्प पहिरियों बाप समान आहे, ये चेक करो। हर संकल्प पहिरियों बाप समान आहे, ये चेक करो। पहिरियों भी ॿुधायो कि जो द्वापर युगी राजा व रजवाड़ा थी करे विया, कोई भी चीज़ स्वीकार करण खां पहिरियों चेकिंग थींदी हुई। हाणे भी जो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट खाईंदा आहिनि, जो वॾा माण्हू खाईंदा आहिनि न, उन्हनि खे पहिरियों चेक कंदा आहिनि, पोइ स्वीकार कंदा आहिनि। त द्वापर जे राजा तव्हांजे अॻियां छा लॻनि? संगम युग। असां संगम युग ते, उहो द्वापर जा राजा। असांखे छा चेक करिणो आहे? हा, जेको रोटी खाइनि था उहो त बाबा खे भोग लॻाइणो ई आहे। असांखे चेक करिणो आहे संकल्प, बोल कर्म, संकल्प बोल कर्म। जो द्वापर जा राजा तव्हांजे अॻियां छा लॻनि था? तव्हां माण्हू त पोइ बि सुठा राजा ठहिया हूंदव न, लेकिन किरे हुए राजनि जी भी एतिरी ख़ातिरी थींदी आहे त तव्हां सभिनि जो संकल्प भी बुद्धि जो भोजन आहे। हाणे असांखे त इहे संकल्प भी न अचिणो खपे कि हिन खे मां चवां तुंहिंजो छा मतिलबु, तूं निकिरे था, हे चई सघंदा आहियूं। असांखे संकल्प भी अची सघंदो आहे। कोई भले ई केतिरो भी असांजी घर में अची करे असांखे कुझु चए थो न, त इहे चइण बि असांखे सुठो न लॻंदो आहे। हल निकिरे था, हल निकर, मतिलबु हुन रूड वे सां। बाक़ी इहो आहे, इहो चिल्लाए थो, ठीकु आहे, हली वेंदो। असां संकल्प करूं, बाबा खे यादि करे, शांत आत्मा आहे, बसि वञे थी वञे थी वञे थी न। बोल भी मुख जो भोजन ई आहे न। संकल्प बुद्धि जो भोजन, बोल मुख जो भोजन, कर्म हथनि जो पांव जो भोजन। कर्म त पंहिंजी बुद्धि खे, पंहिंजे मुख खे, पंहिंजे हथ पेरनि खे शुद्ध भोजन ॾियो। मतिलबु बुद्धि में शुद्ध संकल्प, बोल में शुद्ध बोल, हथ पेरनि खे कहिड़ो भोजन ॾियणो आहे? श्रेष्ठ कर्म करणो। त हाणे चेक करिणो आहे, पहिरियों करे करे पीछे सोचणो आहे इनखे छा चइबो। पहिरियों सोचो, पोइ पुठियां करो। इनखे छा चईंदासीं? डबल समझदार। इनखे चईंदासीं डबल समझदार। सिर्फ़ु ये हिकु ॻाल्हि सदा पंहिंजे निजी संस्कार ठाहे छॾियो। जीअं स्थूल में भी कई आत्माउनि जे संस्कार हूंदा आहिनि न, ईअं वैसे कोई चीज़ कॾहिं स्वीकार न कंदा। जीअं स्थूल में भी कई जा निजी संस्कार हूंदा आहिनि न, कि कई आत्माउनि जा संस्कार हूंदा आहिनि, अहिड़ी वहिड़ी चीज़ स्वीकार न कंदा आहिनि। पहिरियों चेक कंदा, ॾिसंदा, पोइ स्वीकार कंदा। पहिरियों चेक कंदा, ॾिसंदा, पोइ स्वीकार कंदा। तव्हां त सभु महान पवित्र आत्मायूं आहियो न, सर्वश्रेष्ठ आत्मायूं आहियो। त असांखे बि छा करिणो आहे? असांखे बि छा करिणो आहे कि ये चेक करिणो आहे, निजी संस्कार ठाहे छॾियो। जीअं स्थूल में भी कई आत्माउनि जा संस्कार हूंदा आहिनि न, ईअं वैसे कोई भी चीज़ कॾहिं स्वीकार न कंदा। पहिरियों चेक कंदा त तव्हां भी महान पवित्र श्रेष्ठ आत्माएं आहियो। त अहिड़ी आत्मायूं बिना चेकिंग जे संकल्प भी स्वीकार न कंदी। मतिलबु तव्हांखे संकल्प ईंदो, हिनखे मां हीअं चवां, उल्टो
लेकिन असां हुनखे स्वीकार न करूं। ईंदो आहे न कॾहिं असां कर्म क्षेत्र में ॾाढा ईंदा आहिनि, है न। कर्म क्षेत्र में असांखे संकल्प ईंदो, कोई इंसान तव्हां खां पुछंदो कि हीअ चीज़ खणा, ये करां, ये ई चीज़ आहे। हाणे असांजो त असांखे छा पतो, हुनखे जंहिं चईं हुनखे पतो न, ऐं उहो इंसान तव्हां खां थो पुछे, है न। त तव्हां चईंदव, तव्हांखे संकल्प ईंदो भई इहो मुंहिंजो मथो थी खाए, त मां बि हिनखे चवांसि थोरो ईअं गुस्से में, मूंखे छा पतो, वञो हुन खां पुछी वञे। कॾहिं कॾहिं थींदो न कि कोई चीज़, कोई इंसान तव्हांखे वणे नथो कि इहो छो आयो आहे, ऐं तव्हांजे घर में ॿिए माण्हू हुनखे सॾु करायो अथई कमु कराइण लाइ, है न। ऐं उहो तव्हां खां अची पुछे थो, जीअं त तव्हांखे चिड़ाए थो कि ॾिस तव्हां मूंखे पसंदि न कंदा आहियो, हुन मूंखे सॾु कयो, ऐं तव्हां खां ज़बरदस्ती अची पुछे थो, अच्छा हीअ चीज़ हीअ चीज़ हीअ आहे, हीअ आहे, हीअ आहे, ऐं तव्हां ध्यानु बि नथा ॾियो हुनखे, ऐं ईअं ई तव्हांखे संकल्प आयो ऐं तव्हां हुनखे चयो, अरे मूंखे छा पतो, हुन खां पुछ न जंहिं तोखे चयो अथई। थोरो रूड वे में। त असांखे बाबा चई कि सभिनि खे साक्षी थी करे सुठे संकल्प सां दृष्टि ॾेई करे हुन सां ॻाल्हायो, हुनजे संबंध संपर्क में अचो। लेकिन असांखे हुन वातावरण में उहो नेगेटिव संकल्प आयो ऐं असां रोके करे बि रोकदे उहे बि असां हुनजे प्रभाव में अची वियासीं ऐं असां हुनखे थोरो सो रूड वे में हुनखे चई छॾियोसीं, असांजो मतिलबु हुयो कि असां उन्हनि खे वञी प्यार सां चईंदासीं, लेकिन उतां जो वातावरण अहिड़ो हुयो, वायुमंडल अहिड़ो हुयो कि हुन में वेंदे ई मां केतिरो बि चाहियां कि मां हिननि सां प्यार सां व्यवहार करां, लेकिन मां करे ई नथी पायां। जीअं त हुतां जो वायुमंडल मूंखे पंहिंजे वश करे वठे ऐं मूंखे ग़लति कमु कराए पियो। त ईअं, लेकिन असां त शुद्ध आत्मा ई आहियूं न, असां त पंहिंजी बुद्धि खे शुद्ध संकल्प ई ॾींदा आहियूं। त बाबा चवनि था कि हिन करे न हमेशह बाबा चईंदा आहिनि न, देही अभिमानी स्थिति में स्थिति करे। अगरि मां ॿाहिरि वञा, हुतां जो वायुमंडल कहिड़ो बि आहे, मां आत्मा सम्झी करे वेंदमि, त जीअं न असां आत्मा सम्झी करे वेंदा आहियूं न, त बाबा जी छत्र छाया जीअं असांजे लाइ सुरक्षित कवर ठही वेंदी आहे। पोइ कोई बि अहिड़ी वेड़ी आत्मा हुन कवर जे अंदरि पंहिंजे संकल्प बोल कर्मनि द्वारा, पंहिंजे वाइब्रेशन द्वारा एंटर न थी सघंदी। ये असांजी ग़लती कि असां देही अभिमानी स्थिति में न रहियासीं ऐं हुन आत्मा जो प्रभाव असां ते पइजी वियो। मतिलबु असांजी शक्ति हुन खां घटि आहे, तॾहिं त उहा हुनजा वाइब्रेशन असांजे मथां प्रभाव थी विया न। त ॾिसो, इहो खेल थींदो रहंदो आहे सॼो ॾींहुं। त हिननि ॻाल्हियुनि सां मुक्त रहण लाइ सदा ही खुद की देही अभिमानी समझो। देही अभिमानी समझंदव त बाबा जी छत्र छाया में रहंदव, है न। कॾहिं कॾहिं तव्हांखे इच्छा न बि थींदी आहे किथे वञण जी, सेवा करण जी, उन्हनि माण्हुनि जे संबंध संपर्क में अचण जी, लेकिन असां वेंदासीं न, कंदासीं न, त असांखे अनुभव कीअं थींदो, असां क्लास कीअं अॻियां वधंदासीं। त इन करे माण्हुनि जे विच में सम्झो कोई गमी जे समय माण्हुनि खे न वणंदो आहे, है न। उते माण्हू सभु रोईंदा रहंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि। अॼुकल्ह त न रोईंदा आहिनि, सम्झी विया आहिनि, पर टाइम वेस्ट थींदो आहे। मतिलबु किथे माण्हू गमी में बि ईअं मस्ती थो करे, ॻाल्हियूं थो करे, मतिलबु ईअं वेही करे हली अचो, या किथे किथे रोईंदा बि आहिनि, किथे किथे पतो आहे हिन खे एॾो तंग। मतिलबु ॾिसो, दुनिया में छा आहे, अॼुकल्ह ॿ माण्हू हिक ॿिए सां ठहनि नथा। सम्झो ससु नुंहुं आहे, या पीउ पुटु आहे, या माउ पुटु आहे, जो बि आहे, घर में कोई कंहिंसां ठहे नथो। शरीर छॾण खां पोइ 12 ॾींहं कीअं हुनजे नाम जा 12 ॾींहं निकिरंदा आहिनि, कीअं उन्हनि जे मरण ते माण्हू रोईंदो आहे।
जबकि जिंदो हुयो त हुनजी वैल्यू न आहे, लेकिन मरण जे समय माण्हू रोईंदो ज़रूरु आहे। कोई दिखावे जो रोईंदो आहे, कोई खे लॻंदो आहे उहो समय। त अगरि असांखे न बि वणे त बि वञिणो पवंदो कंहिंजे त हुन समय देही अभिमानी स्थिति में सिद्ध थी करे वञो, पंहिंजो कर्म करे हली अचो। छोकी हिन दुनिया में कंहिंजे संबंध संपर्क, दुनिया में वञण जी, माण्हुनि जे संबंध संपर्क में अचण जो संकल्प त कंहिंजो बि न आहे, पर वञिणो त पवंदो आहे न। त बाबा किथे ज़रूरी हुजे त बाबा अॼु असांखे चवनि था कि तव्हां अहिड़ी श्रेष्ठ आत्माऊं आहियो त हाणे बिना चेकिंग जे संकल्प बि स्वीकार न करो। बिना चेकिंग जे संकल्प खे स्वीकार करे छॾियो, वाणी सां बोले छॾियो, कर्म करे छॾियो, त इहा महानता न लॻंदी है न। पोइ उन्हनि खे लॻंदो इहा साधारण ई आहे, पोइ उन्हनि खे लॻंदो जी इहा साधारण ई आहे। महानता कॾहिं लॻंदी? जीअं सम्झो तव्हां पंहिंजे पुटनि खे, ॿारनि खे रोज़ु चओ था पढ़ पढ़ पढ़, हुनजे कारण तव्हां उन्हनि खे कुझु बि उल्टो सुल्टो बि चई छॾंदा हो, ईअं बि त तव्हांखे संकल्प आयो भई पढ़े नथो त हिनखे ईअं चइणो खपे न। अगरि तव्हांजो ॿारु पढ़े नथो, तव्हां बाबा खे यादि करे बाबा खे चओ, ऐं बाबा अहिड़ी ॻाल्हियुनि जे लाइ कि ॿारु पढ़े नथो हुनजे लाइ असांखे छा शिक्षा ॾिनी अथई कि हुनखे थोरो प्यार सां सम्झायो, हुनजे लाइ शुभभावना शुभकामना करो। सोचो चलो जेतिरो बि पढ़े थो ठीकु आहे, ॿियो बि अॻियां सिखी वेंदो। इहे ई चए अथई न कि बाबा असांखे चए अथई ऐं उन्हनि खे चऊं तूं पढ़े नथो, ईअं नथो करे, पैसा बर्बादु कया थी, हुनजी किताबियूं कढी फिटी करो, हुनखे मारो, हुनखे डांटो। हीअ शिक्षा ॾिनी अथई बाबा। हा, थोरो असांखे शक्ति रूप ॾेखारिणो आहे, हुनखां पुछिणो आहे भई पैसा वेस्ट था थियनि, पढ़णो थी न पढ़णो थी, उहा ॻाल्हि अलॻि आहे। लेकिन जो माण्हू उल्टा सुल्टा बोलंदा आहिनि न, उल्टा सुल्टा कर्म कंदा आहिनि, मारंदा आहिनि, बैग फिटी कंदा आहिनि, इहा महानता न लॻंदी। त मधुबन निवासियुनि जे लाइ सिर्फ़ु हिकु ॻाल्हि आहे, चेकिंग जी मशीनरी त आहे, अभ्यास जी मशीनरी आहे। हाणे अॼु बाबा असांखे छा शिक्षा ॾियनि था कि चेक करो, हर ॻाल्हि चेक करो। अगरि तव्हांखे महान आत्मा ठहिणो आहे, अगरि तव्हांखे दुनिया खां डिफरेंट, दुनिया खां न्यारो प्यारो ठहिणो आहे, दुनियावी माण्हुनि जीअं सोचणो, ॻाल्हाइणो, कर्म करणो न आहे, त थोरो बाबा चेक करणु सिखो। ईअं ई दुनियावी माण्हुनि वांगुरु ॻाल्हायो, उथो वियो न। मधुबन वारनि जी महिमा ॾाढी ॻाईंदा आहिनि। अथकपन जी ख़ुशबू त बहुत काल सां ईंदी आहे। मधुबन में त वैसे ई अथक सेवा थींदी आहे न, है न। कॾहिं सुम्हनि था, कॾहिं उथनि था, उते त पतो ई न लॻंदो। जीअं अथकपन जी ख़ुशबू ईंदी आहे, इहे सर्टिफिकेट त मिलियो आहे न। इन सां गॾु ॿियो छा ऐड कंदो? इन सां गॾु ॿियो छा ऐड कंदो? अथकपन सां ॿियो छा ऐड कंदो? जीअं अथक आयो वैसे ही सदा एक रस, अथक सां ऐड करो, अथक भी एक रस भी। जॾहिं बि रिज़ल्ट ॾिसूं त सभिनि जी रिज़ल्ट एक रस अवस्था में हिकु नंबर हुजे, ॿियो नंबर बि न। छो जी मधुबन आहे सभिनि खे लाइट माइट ॾियण वारो, मधुबन आहे सभिनि खे लाइट माइट ॾियण वारो, त सदा ही हिकु रस अथक। मधुबन मतिलबु मधुबन निवासियुनि सां ई त मधुबन ठहींदो आहे, है न।
त मधुबन निवासी, मधुबन मतलब जो सदा बाप जी श्रीमत ते हलनि। त तव्हां घर वेठे बि सोचो कि मां मधुबन निवासी आहियां, मां अथक आहियां ऐं मां एक स्थिति में स्थित रहण वारी, सभिनि खे लाइट माइट ॾियण वारी आहियां। मां एक स्थिति में स्थित थियण वारी, सभिनि खे लाइट माइट ॾियण वारी आहियां। सदा यादि रखो, सदा यादि रखो कि मुंहिंजे द्वारा पूरे विश्व में लाइट माइट फैले थी। त कॾहिं बि असांखे अहिड़ो कर्म न थींदो जो असांजे, कॾहिं बि असां अहिड़ो संकल्प बोल कर्म न कंदासीं जंहिंजे कारण पूरे विश्व में ग़लति लाइट फैले। त इन करे मधुबन निवासी मतलब सदा स्वयं द्वारा लाइट माइट ॾियण वारा। बाबा चवनि था कि अगरि लाइट हाउस माइट हाउस ही हिलंदो रहंदो त ॿियनि जो छा हाल थींदो। मधुबन निवासियुनि जो सभु वायुमंडल ॾाढी जल्दी चारों ओर फैलंदो। मधुबन निवासियुनि जो सभु वायुमंडल में ॾाढी जल्दी चारों ओर फैलंदो आहे। हितां जी नंढी ॻाल्हि बि ॿाहिरि वॾे रूप में पहुचंदी आहे। मधुबन में अगरि कुझु कमु थींदो आहे त उहो भले हुते सुई बि अगरि किरे न, जी मधुबन में असांजी सुई किरी त हुते वॾी ॻाल्हि थी वेंदी आहे। छो जी वॾा आदमी आहियो न, सदा छत्र छाया जे अंदरि रहण वारा आहियो। स्वर्ग में त प्रालब्ध मिलंदी, लेकिन हिते बि काफ़ी प्रालब्ध आहे। स्वर्ग में त प्रालब्ध मिलंदी, लेकिन हिते बि काफ़ी प्रालब्ध आहे। मधुबन निवासियुनि खे सभु ठहियलु मिलंदो आहे। हिकु ड्यूटी वॼाई बाक़ी सभु ठहियल ई आहे, है न। जेकी पंहिंजी ड्यूटी आहे उहो वॼाई, बसि बाक़ी त सभु ठहियल ई मिलंदो आहे न। हुते सफ़ाई बि माण्हू करे वठंदा आहिनि, रोटी बि पाणी मिलंदी आहे, मतिलबु हुते कोई प्रकार जी महिनत ई न आहे। त बाबा चवनि था कि मधुबन निवासी खे सभु ठहियल मिलंदो आहे। हिकु ड्यूटी वॼाई ऐं बाक़ी सभु ठहियल। किथे बि चइबो बि आहे न, केतिरा ईंदा आहिनि, कोई संकल्प जी ज़रूरत ई न आहे। सिर्फ़ु सेवा करो और मेवा खाओ। हाणे सम्झो कंहिंजी अगरि हुते रोटी ठाहिण जी ड्यूटी हूंदी त उहो रोटी ठाहींदो। जीअं फुल्का ठाहिण जी ड्यूटी आहे त फुल्का ठाहींदो, बाक़ी सभु हुनखे सभु कुझु ठहियल मिलंदो। हुते प्रेस डिपार्टमेंट संभालण वारे जी कोई ड्यूटी हूंदी त उहो प्रेस डिपार्टमेंट संभालंदो, हुनखे रोटी, कपिड़ा धुलल, रोटी आदि सभु मिली वेंदो। बसि हुनखे उहो डिपार्टमेंट संभालणो आहे वञी करे। हीअं केॾा सारा डिपार्टमेंट आहिनि, बसि हुननि खे उहो कमु करिणो आहे, बाक़ी हुननि खे सभु ठहियल मिलंदो आहे, है न। त बाबा जी असांखे चवनि था 36 प्रकार जो भोजन बि मधुबन वारनि खे बार बार मिलंदो न। 36 प्रकार जो भोजन बि मधुबन वारनि खे बार बार मिलंदो आहे। कोई संकल्प करण जी ज़रूरत ई न आहे। त 36 गुण बि त धारण करणा पवनि न। 36 प्रकार जो भोजन मिलंदो आहे त 36 गुण बि धारण करणा पवनि। हर हिकु मधुबन निवासियुनि खे पवित्रता जी लाइट जो ताज़दारी त थियणो ई आहे, लेकिन डबल ताज, हिकु गुणनि जो ताज, ॿियो पवित्रता जो ताज, है न। मधुबन निवासियुनि खे हिकु त गुणनि जो ताज बि धारण करिणो आहे
ॿियो पवित्रता जो ताज भी धारण करणो। जे ताज सां कम से कम 36 हीरा त थियणा खपनि न। जे ताज सां कम से कम 36 प्रकार जो भोजन मिलंदो आहे, 36 गुण धारण करणा आहिनि, 36 त 36 हीरा त हुजणा खपनि न ताज में। हिकु गुणनि जो ताज, ॿियो पवित्रता जे ताज में 36 हीरा त हुजणा खपनि। अॼु बाप दादा मधुबन निवासियुनि खे ख़ासि ऐं सभिनि खे आम गुणनि जे ताज जी क्राउन सेरेमनी कराईंदा। गुणनि जे ताज जी क्राउन सेरेमनी कराईंदा। मधुबन निवासियुनि खे ख़ासि आम सभिनि खे बाबर गुणनि जे ताज जी क्राउन सेरेमनी कराईंदा। ॾिसो बाबा तव्हांखे ताज पारायो अथई गुणनि जो पवित्रता जो, जंहिंमें 36 प्रकार जा हीरा आहिनि। हर हिक खे जो बि ॾिसे त ताजदारी ॾिसे। हर हिकु गुण रूपी रतन चमकंदो हुओ ॿियनि खे बि चमकाइण वारो हुजे। हर हिकु गुण रूपी रतन चमकंदो बि हुजे ऐं ॿियनि खे बि चमकाइण वारो हुजे। ख़ुदि बि रतन चमके ऐं ॿियनि खे बि चमकाए। बाप दादा ड्रिल कराई। सदा लवलीन स्टेज ते स्थित आहियो न। बाबा ड्रिल कराई हुनई कि हाणे ईअं अनुभव करो कि मां गुण जे ताज पवित्रता जे ताज वारी आत्मा गुण रूपी रतन चमकनि था ऐं पूरे विश्व में सर्व आत्माउनि ताईं पहुचनि था। वो रोशनी ऐं जंहिंसां सभु गुणवान ऐं पवित्र थींदा अथव। सदा लवली स्टेज ते स्थित आहियो न। हिकु बाप ॿियो न कोई। हिन अनुभूति में केतिरो अतींद्रिय सुख आहे। हिकु बाप ॿियो न कोई। हिन लवली स्टेज में स्थित आहियो न। हिन अनुभूति में केतिरो अतींद्रिय सुख आहे। सर्व गुणनि सां संपन्न श्रेष्ठ स्थिति लॻंदी आहे न। हिन स्थिति में ॾींहुं राति बि बीती वञे पोइ बि सदा हिन में रहण जो संकल्प रहंदो। सदा हिन स्मृति में समृद्ध आत्मा रहो। सदा हिन स्मृति में समृद्ध आत्मा रहो। हिन स्थिति में ॾींहुं राति बि बीती वञे त बि सदा हिन में रहण जो संकल्प रहंदो। सदा हिन स्मृति में समृद्ध रहो। बाप दादा निरंतर ॿारनि सां मिलन मल्हाईंदा रहंदा आहिनि ऐं मल्हाईंदा बि रहंदा। हाणे बि अगरि तव्हां अव्यक्त स्थिति में स्थित थी करे बाबा खे यादि करो, बाबा सां गॾु कमु करो त तव्हांखे लॻंदो जीअं बाबा मूंसां ई गॾु आहिनि, है न। अनेक ॿार हूंदे बि हर हिकु ॿार सां गॾु बाप मिलन मल्हाईंदा रहंदा। केॾो वंडरफुल आहे न। हिकु समय में बाबा खे सभु अनेक ॿार यादि कंदा आहिनि ऐं भक्ति मार्ग में बि अलॻि अलॻि रूपनि में बि यादि था कनि। त सोचो हिकु शिव बाबा निराकार, उन्हनि खे माण्हू कोई ब्रह्मा कन में यादि थो करे, कोई के दादियुनि जे रूप में यादि थो करे, कोई हनुमान जे रूप में यादि थो करे, गणेश जे, देवियुनि जे। हाणे
हिन समय भगवान बाबा खे कृष्ण जे रूप में यादि कंदा, वरी गणेश जे रूप में यादि कंदा, वरी चांद जे रूप में, देवियुनि जे रूप में, लक्ष्मी नारायण जे रूप में यादि कंदा वेंदा। त ॾिसो हिकु शिव बाबा, छो जो चईंदा त भॻवान ई आहिनि न, ऐं भॻवानु त एॾो भोलो आहे, हुनखे त कंहिं रूप में यादि करो, हुन रूप में बि हुननि ॿारनि खे भॻवानु मदद करण जे लाइ सदा हाज़िर रहंदो। त सोचो हिकु शिव बाबा थोरो ब्राह्मण परिवार खां बि अॻियां वञो। वैसे हिन में त बाबा चवनि था कि अनेक ॿार हूंदे हुए बि हर हिकु ॿार सां गॾु बाबा मिलन मल्हाईंदा रहंदा, है न। हर हिक खे पर्सनली लॻंदो आहे न बाबा मूंसां ॻाल्हाइनि था, बाबा मूंखे ईअं चयईं, बाबा इहो छा थींदो आहे कि बाबा त हिकु शक्ति आहे, असांजी आत्मा बि शक्ति आहे, जे सच्चाई सां, जे संबंध सां असां यादि कंदा आहियूं त उहो शक्ति खे असां खीचे वठंदा आहियूं, ऐं पोइ हीअं लॻंदो आहे जीअं उहो शक्ति सां असां मन ई मन ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, ऐं हुनजो आंसर असांखे मन में मिलंदो रहंदो। जो सचो हूंदो, जो शिव बाबा जी हर श्रीमत खे मञी करे हलंदो हूंदो, शिव बाबा खे ॾाढो प्यारु कंदो हूंदो, ॾींहुं राति उथंदे वेहंदे सुम्हंदे शिव बाबा कंदो रहंदो हूंदो, उनखे बाबा जी मिलन जी अनुभूति ज़्यादा थींदी हूंदी। जंहिंजो मन बुद्धि संस्कार हिकदमि पुराणेपन सां मुक्त हूंदो, उनखे शिव बाबा जी कैचिंग अनुभूति ज़्यादा थींदी हूंदी, मतिलबु मिलण जी। ऐं जेको शिव बाबा खे हनुमान जे रूप में यादि कंदो त हुनखे हुन रीति अनुभूति थींदी, छो जो शरीर जे बंधन सां मुक्त आहे न बाबा ऐं दादा, ॿई हिकु सेकेंड जे अंदरि अनेकनि जी वासना, अनेकनि खे वासना ॾेई सघंदा आहिनि। सोचो पहिरियों त हिकु शिव बाबा हुया, पोइ ब्रह्मा बाबा जे शरीर में आया, पोइ साकार में एॾी वासना न पिया ॾेई सघनि सभिनि खे, पोइ ब्रह्मा बाबा खे अव्यक्त कई, पोइ शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा ॿई मिली करे सभिनि खे हिकु बाबा छा था चवनि, हिकु सेकेंड में अनेकनि खे, हिकु सेकेंड जे अंदरि में अनेकनि खे वासना ॾेई सघंदा आहिनि, अनेकनि खे वासना ॾेई सघंदा आहिनि हिकु सेकेंड जे अंदरि में। त हाणे त ॾिसो एॾी दादियूं बि आहिनि, अलाए हुननि ॿियो जनम वरितो आहे या अञा ताईं अव्यक्त वतन में आहिनि, त उहो बि हाणे ॿियनि खे वासना ॾींदा हूंदा न, है न। ॾिसो कई सेंटर्स हूंदा आहिनि जिते गुलजार ॾाॾी खे यादि कंदा हूंदा, किथे जानकी ॾाॾी खे यादि कंदा, जीअं विदेशी आहिनि वो ज़्यादा जानकी ॾाॾी खे यादि कंदा हूंदा, भारतवासी टीचर्स रतन मोहिनी ॾाॾी ऐं इन्हनि खे यादि कंदा हूंदा, अव्यक्त बाप दादा जे रूप में गुलजार ॾाॾी खे यादि कंदा हूंदा। मतिलबु जंहिंजी बुद्धि अव्यक्त बाप दादा वटि नथी पहुचे त उन्हनि जे साम्हूं त गुलजार ॾाॾी आहे न, है न। त ईअं ॾिसो हिकु सेकेंड में हाणे केॾा माण्हू भॻवान बाबा खे कंहिं न कंहिं रूप में यादि करनि था, छो जो हाणे दादियूं बि मास्टर गॉड ठही वियूं न, त हाणे हिन करे आत्माउनि खे मदद बि जल्दी थी मिली वञे, है न। त हिन करे सोचो हिकु सेकेंड में बाबा अनेकनि खे वासना ॾेई सघंदा आहिनि। दीदी बि सां गॾु बाबा ॻाल्हाइनि था, रॉयल फैमिली ठही चुकी आहे या न ठहे थी, राज्य कारोबार हलाइण वारा निकिरी आया आहिनि या अञा निकिरणा आहिनि। हिकु आहे हलाइण वारो, हिकु आहे कारोबार में अचण वारा। जो तख्त नशीन हूंदा उहो राज्य हलाइण वारा हूंदा, न। कारोबार हलाइण वारा निकिरी विया आहिनि या अञा निकिरनि था, चेक करो। हिकु हलाइण वारा आहिनि, हिकु कारोबार में अचण वारा आहिनि।
जो तख़्त नशीन हूंदा उहो राज्य हलाइण वारा हूंदा। जेका तख़्त नशीन हूंदा न उहो राज्य हलाईंदा, ऐं जो संबंध में ईंदा उहो राज्य कारोबार में अचण वारा हूंदा। त राज्य कारोबार हलाइण वारो बि हाणे ई ठहींदा न। राज्य कारोबार हलाइण वारनि जी विशेषता छा हूंदी? तख़्त ते त सभु न वेहींदा, त जेका राज्य कारोबार हलाईंदा हूंदा उन्हनि जी विशेषता छा हूंदी? छोकी तख़्त ते त थोरा ई वेहींदा न, सभु थोरी वेहींदा। बाबा चवनि था तख़्त वारनि जी संबंधी त ठहींदा, लेकिन तख़्त ते वेहण वारा त लिमिटेड ई हूंदा न। रॉयल फैमिली में अचण वारा ऐं राज्य सिंघासन ते वेहण वारा उन्हनि में बि अंतर हूंदो। भई जेको हाणे जीअं प्राइम मिनिस्टर आहे न, प्राइम मिनिस्टर जी सोच अलॻि हूंदी, उन्हनि जी पोजीशन अलॻि आहे, ऐं उन्हनि जा साथी जेका आहे उन्हनि जी सोच अलॻि हूंदी, उन्हनि जी पोजीशन अलॻि हूंदी न। त ईअं ई जेको हुते राज्य कारोबार हलाईंदा, जो तख़्त ते वेहींदा, उहो त हिकु ई हूंदो न। मतिलबु पंहिंजे पंहिंजे समय ते जेतिरा बि हूंदा, लेकिन उन्हनि जे साथी ॾाढा हूंदा। बाबा चवनि था रॉयल फैमिली में अचण वारा ऐं राज सिंघासन ते वेहण वारा उन्हनि में अंतर हूंदो। कहलाईंदा त बि उहो नंबर 1 नंबर 2 विश्व महाराजनि जी रॉयल फैमिली, लेकिन अंतर हूंदी। जे हिते प्राइम मिनिस्टर जा हिकु प्राइम मिनिस्टर जा ॿिया बि साथी हूंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी कैबिनेट चईंदा आहिनि, मतिलबु इहे हिननि जो ग्रुप आहे। भले उहो प्राइम मिनिस्टर सां गॾु उथंदा वेहींदा खाईंदा पीअंदा आहिनि, लेकिन प्राइम मिनिस्टर त प्राइम मिनिस्टर ई आहे न। ईअं ई बाबा चवनि था जेको राज्य कारोबार हलाइण वारो हूंदो उहो त हूंदो ई, लेकिन उन जा साथी त अलॻि हूंदा न। मतिलबु उहो बि हुन में रॉयल फैमिली में ईंदा, लेकिन अंतर छा हूंदो? तख़्त नशीन केरु हूंदो, उन जा बि कोई क़ाइदा त हूंदा। इन ते सोचिजो। तख़्त नशीन स्वराज्य अधिकारी हूंदो, मतिलबु हुनजी स्वराज्य अधिकारी जी परसेंटेज ज़्यादा हूंदी हुनजी तख़्त नशीन। संगम ते जो दिल तख़्त जे अधिकारी, संगम युग ते त दिल तख़्त जो अधिकारी बाप ठाहींदा ई आहिनि। भविष्य जे राजे महाराजा त ठहींदा, लेकिन फर्स्ट नंबर वारो तख़्त ते जो फर्स्ट लक्ष्मी नारायण वारो हूंदो, उनजे तख़्त नशीन जी निशानी, हुनखे तख़्त नशीन कहिड़ो हूंदो? मतिलबु बाबा चवनि था कि संगम युग ते तख़्त त मिलिया आहिनि न, भ्रकुटी जो सिंघासन तख़्त, बाबा जो दिल तख़्त, ऐं पोइ भविष्य में असांखे विश्व जो तख़्त जो बि मिलंदो नंबर 1, वो कंहिं हिसाब सां मिलंदो कि हिन समय केतिरो तव्हां भ्रकुटी जे सिंघासन ते स्थित थी करे पंहिंजी सर्व कर्मेंद्रियनि खे लॉ एंड ऑर्डर में हलायो था। मन, बुद्धि, संस्कार, पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियो केतिरो असांजी लॉ एंड ऑर्डर में हलनि थियूं। ये चेक करो, इन जे हिसाब सां असांखे तख़्त मिलंदो, इन जे हिसाब सां असांखे तख़्त मिलंदो। त बाबा असांखे चवनि था कि नंढा नंढा तख़्त ऐं राज्य दरबार त लॻंदी, लेकिन विश्व महाराजनि जे तख़्त जो विशेष आधार आहे हर ॻाल्हि में, हर सब्जेक्ट में बाप खे फॉलो करणु।
सो जी ब्रह्मा बाबा फर्स्ट किंग हूंदा न ऐं मम्मा फर्स्ट क्वीन, त चईंदा न फॉलो फादर। बाबा चवनि था हर ॻाल्हि हर सब्जेक्ट में जेतिरो तव्हां ब्रह्मा बाबा खे फॉलो कंदव उन हिसाब सां तव्हांखे तख़्त मिलंदो। चवंदा न फॉलो फादर। जीअं ब्रह्मा बाबा सोच कई साकार में हूअं कंदा हलो, निराकार रूप में शिव बाबा खे फॉलो करो। भला असांजी संकल्प असांजी जेकी मत आहे बुद्धि में असांजे स्वभाव संस्कार उन में शिव बाबा खे फॉलो कयो और साकार रूप में ब्रह्मा बाबा खे फॉलो कयो त तव्हां राज्य कारोबार हलाइण वारा ठही वेंदा। अगरि हिकु बि सब्जेक्ट में फॉलो करण में कमी पइजी वई अगरि हिकु बि सब्जेक्ट में फॉलो करण में कमी पइजी वई त फर्स्ट तख़्त जे अधिकारी न ठही सघे। अगरि हिकु बि फॉलो करण में कमी पइजी वई त फर्स्ट तख़्त जे अधिकारी न ठही सघे। नर सां नारायण, नारी सां श्री लक्ष्मी पद पाए वठंदव, लेकिन फर्स्ट नंबर जो ताज ऐं तख़्त हुनजे लाइ बाप दादा ॿिन्हिनि जो हर ॻाल्हि में फॉलो करिणो पए। लक्ष्मी नारायण जी लक्ष्मी नारायण द 1 2 3 ईअं वेंदा न त उहो पद प्राप्त करण लाइ असांखे छा करिणो पवंदो? बाबा खे पूरो फॉलो करिणो पवंदो। तॾहिं तख़्त बि फॉलो में मिलंदो। फॉलो में मतिलबु जीअं ब्रह्मा बाबा वेंदा पोइ उनखां पोइ नेक्स्ट लक्ष्मी नारायण, पोइ नेक्स्ट लक्ष्मी नारायण, त असांखे ब्रह्मा बाबा खे फॉलो करिणो आहे साकार रूप में, है न? तॾहिं असां हुते हली राज्य कंदासीं। भई शिव बाबा त असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, भई शांति रहो, सुखी रहो, हीअं न करो, हीअं न करो, पवित्र रहो, है न? ईअं करो उअं करो, लेकिन हिननि ॻाल्हियुनि खे असांखे साकार में कीअं लाहिणो आहे, है न? शिव बाबा जी जेकी पॉइंट हूंदी आहे हुनखे असांखे साकार में कीअं लाहिणी आहे, किथे लाहिणी आहे, कीअं लाहिणी आहे। जी सम्झो तव्हां हिकु मशीन त वठी आयो कपिड़ा धोइण वारी, है न? तव्हांखे मार्केट में मिले पई मशीन, लेकिन तव्हां घर में अची करे ॾिसंदव न हिन मशीन खे किथे लॻायूं, कीअं, कॾहिं यूज़ करूं, कीअं यूज़ करूं, केतिरो समय यूज़ करिणो आहे, छा छा हिन मशीन में धोइणो आहे। इहे सभु ब्रह्मा बाबा जो साकार में न ब्रह्मा बाबा के शिव बाबा आया ऐं शिव बाबा जो बि चवनि पिया त उनखे ब्रह्मा बाबा साकार में कीअं लाहिनि, उहो असांखे साकार में लाहिणु सिखणो आहे। तॾहिं असां हुते वञी करे उन रीति राज्य हलाए सघंदासीं। त तख़्त ते वेहण वारनि जी निशानी छा हूंदी? उहा हर संकल्प, हर कर्म में, हर बोल में हर ॻाल्हि हर सब्जेक्ट में फॉलो फादर हूंदो। त फॉलो फादर करो ऐं तख़्त नशीन थियो। बाबा चवनि था ताज ऐं तख़्त हुनजे लाइ बाप दादा ॿिन्हिनि खे हर ॻाल्हि में फॉलो करो, तॾहिं तख़्त बि फॉलो में मिलंदो। हर ॻाल्हि में, हर संकल्प में, हर संकल्प में, हर संस्कार में भी फॉलो करो। हर ॻाल्हि में, हर संस्कार में, हर संकल्प में भी फॉलो करो।
उन जे आधार ते नंबर बि ठहींदा। उन जे आधार ते नंबर बि ठहींदा। बाबा चवनि था तख़्त उहो ई मिलंदो, लेकिन उन में बि नंबरवार हूंदा। तख़्त उन्हनि खे मिलंदो, लेकिन उन में बि नंबरवार हूंदा। सेकंड लक्ष्मी नारायण व 8 लक्ष्मी नारायण में, 8 लक्ष्मी नारायण में अंतर त हूंदो न। ये फॉलो में अंतर पइजी वेंदो। इन में बि गुह्य रहस्य आहे। महाराजा ठहिण ऐं महारानी ठहिण जो बि रहस्य आहे न। सोचो काथे पहिरें नंबर जो लक्ष्मी नारायण हूंदो, उन्हनि जे राज्य में पूरी प्योरिटी, मतलब जो कंप्लीट प्योरिटी जो हूंदी आहे। त बि बाबा चईंदा आहिनि कि राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जॾहिं ठहींदा आहिनि त लक्ष्मी नारायण जी बि डिग्री राधे कृष्ण खां घटि आहे। त सोचो 8 लक्ष्मी नारायण में बि केॾी डिग्री कम हूंदी न। मतिलबु ईअं ॾेखारे में ईअं न ॾींदी, पर थोरी बहुत त ये फॉलो करण में अंतर थी वेंदो कि असां बाप दादा के निराकार ऐं साकार रूप में केतिरो फॉलो था करूं। शिव बाबा खे कीअं ब्रह्मा बाबा पूरो फॉलो कयईं, मम्मा पूरो फॉलो कयईं, त नंबर 1 ठहिया न, है न। उन खां पोइ जे बि फॉलो कयो उन्हनि में थोरो थोरो परसेंटेज घटि थींदे थींदे 8 नंबर वारे में अंतर त हूंदो। ये फॉलो में अंतर पइजी वेंदो। हिन में बि गुह्य रहस्य आहे। बाबा चवनि था महाराजा ठहिण, महारानी ठहिण जो बि पंहिंजो ये भी रहस्य है कि महाराजा में कुछ भी क्वालिटी हूंदियूं, महारानी में भी क्वालिटी हूंदियूं। मतलब लेडीज़ में छा हूंदो आहे, लेडीज़ खे आहे न गॉड गिफ्ट, मतलब छा ॾिसो हाणे बि तव्हां ॾिसंदव ब्रह्मा बाबा एॾी सर्विस ते न हुया, त ब्रह्मा खे मां चईंदा हुयसि न। त वैसे ॾिसो बि अगरि 2 दीदियूं बि हूंदियूं आहिनि, सेंटर ते दीदियूं बि हूंदियूं आहिनि न, त हिकु योग में तिखी हूंदी आहे, ज्ञान में बि तिखा हूंदा आहिनि, लेकिन योग ज़्यादा हूंदो आहे। त इहे बि ॾिसो जेका घर में जो इहे हाणे खां इहे रीति ठहियल आहे कि जॾहिं ॾिसो ॿाहिरि अगरि कोई सर्विस करणु वञे ज्ञान ॾियण जी ऐं इहे सभु, भले उहो बाबा खे यादि करे ज्ञान ॾींदा, लेकिन चईंदा आहिनि न कि अगरि बाबा बि चईंदा आहिनि कि अगरि साम्हूं स्टेज ते कोई ज्ञान ॾिए थो त तव्हां योग में विहो, विहण वारा, है न। ताकि असां योग में वेठा हूंदासीं त असां बाबा खे यादि कंदासीं त उन आत्मा खे बि मदद मिलंदी, शक्ति मिलंदी, है न। त उहो सुठो भाषण करे सघंदी। हमेशह बाबा चईंदा आहिनि कोई बि प्रोग्राम सक्सेस थींदो आहे, कंहिंजो भाषण सक्सेस थींदो आहे, चाहे अॼुकल्ह केॾा त अवॉर्ड था मिलनि, है न, पंहिंजे बीकेस में, त हीअ न सम्झो इहे हुननि जी महिनत आहे जो बाक़ी पूरे विश्व में एॾा यादि था करनि बाबा खे। बाबा जी यादि जी शक्ति बि हुन आत्मा ते, छो जो कोई त अॻियां वञण जे लाइ तयारु थियणो आहे न फील्ड ते, त हुनखे शक्ति बि त खपे। सिर्फ़ु पंहिंजी योग शक्ति सां ई थोरी कोई कमाल थो करे। चाहे मधुबन में एॾा प्रोग्राम था थियनि, पूरी वर्ल्ड वाइड जेतिरा प्रोग्राम था थियनि, ये सभिनि जी योग शक्ति जो बि बल हूंदो आहे। ऐं पोइ उन्हनि आत्माउनि खे, जीअं बाबा अॼु चई अमरनाथ में वञी करे सेवा करो, हाणे अॼु सभिनि संकल्प कयो हूंदो न कि बाबा जी बि हूअं हुते वञी करे सेवा थिए, लेकिन सभु त न वञी सघंदा हुते। त जेकी आत्मा हुते वेंदी न, त अॼु जंहिं बि संकल्प कयो हूंदो हुननि आत्माउनि द्वारा शक्ति हुनखे मिली हूंदी जेको हुते वेंदो। ऐं अगरि हुन सक्सेस प्राप्त करे छॾे त हुन त वञी करे उते कई, हुनजो ख़ुदि जो बि संकल्प हुयो, लेकिन बाबा जी शक्ति जो बल त सभिनि द्वारा मिलियो न।
त ईअं थींदो आहे। त घर में बि जो लेडीज़ घर में रहंदियूं आहिनि न, हाणे घर खां ॿाहिरि ॿार वञनि था, पति वञनि था, त ॿार तव्हांजा सुठा परफॉर्म था करनि, पति तव्हांजो सुठो कमाए थो, त सिर्फ़ु इहो हुननि जी महिनत न आहे। अगरि तव्हां घर वेठे शुभ संकल्प कंदा बाबा खे यादि करे, भक्ति मार्ग में जीअं कंदा आहिनि न लेडीज़, भक्ति पूजा पाठ पहिरियों ज़्यादा कंदी हुई। हिकु कहानी बि आहे, हिकु जो पति ॿाहिरि वञी ग़लति कमु कंदो हुयो, घर वेठे हुनजी पत्नी हुनजी जान जे उहो सुठी रीति रहे, बचो रहे, हुनजे लाइ प्रार्थना कंदी हुई। हिकु कहानी बि ठहियलु, त मतिलबु उहो पंहिंजे पति जे लाइ, हुनजी लंबी उमिरि जे लाइ प्रार्थना करे थी, लेकिन ॿाहिरि हुनजो पति ग़लति कमु करे थो, त मतिलबु हुनजी जान बचाइण जे निमित्त पत्नी आहे न, त लेकिन पतो लॻियो उहो ग़लति कमु करे थो त कंहिं चयो हिन जे पत्नी की पूजा बंदि करायो, भक्ति बंदि करायो, तॾहिं हिनजो पति खे सज़ा मिलंदी। त मतिलबु जो ये रीति ठहियलु आहे न, भई लेडीज़ घर में रहनि, पाठ पूजा करनि, भक्ति करनि, घर जो कमु करनि, ये हाणे खां ई आहे। जीअं ॿाहिरि कोई अगरि भाषण करणु वञे थो, त ॿिया सेंटर वारा भाउ भेण या ॿिया जो बि यज्ञ निवासी आहिनि, जो स्टेज ते नथा वञी सघनि, लेकिन उहे योग शक्ति सां पंहिंजो जमा करे सघंदा आहिनि। माना इहा ॻाल्हि माण्हुनि खे पतो न आहे, इन करे लेडीज़ खे माण्हू सोचंदो आहे शादी कनि, लेकिन पति जी प्रोग्रेस 50%, हुनजी महिनत 50%, 50 या उनखां ज़्यादा बि थी सघंदी आहे। तव्हांजो श्रेष्ठ संकल्प, तव्हांजी शुभ भावना, तव्हांजी उन्हनि जे प्रति शुभ भावना, शुभ संकल्प जो तव्हां भॻवान खे यादि करे कंदा आहियो। तव्हांजा ॿार फस्ट जो बि परसेंटेज अचनि था, ईअं न सोचो तव्हांजे ॿारनि जी महिनत आहे, लेकिन तव्हां बि त उन्हनि जे लाइ कुझु सुठो सोचियो कयो, हा बाक़ी हुनजी क़िस्मत। त ईअं थींदो आहे। त बाबा चवनि था लक्ष्मी जो अलॻि पार्ट हूंदो आहे, नारायण जो अलॻि पार्ट हूंदो आहे। नारायण भले ई धन कमाईंदो, लेकिन वो जो सूक्ष्म शक्ति हूंदी आहे, हालांकि नारायण खे बि हूंदी, लेकिन हुन समय वो लक्ष्मी द्वारा मिलंदी। त महाराजा ठहिणु अलॻि आहे, महारानी ठहिणु अलॻि आहे, अंतर हूंदो, इहो फॉलो में अंतर पइजी वेंदो आहे। इन में बि गुह्य रहस्य आहे। महाराजा बाप दादा बि राजधानी ॾिसंदा रहंदा आहिनि, केरु कहिड़े राज्य जे अधिकारी ठहींदा आहिनि, केरु रेखाउनि जे हिसाब सां ठहींदा आहिनि, उहो बि राज आहे। फॉलो फादर जी बि ॾाढी गुह्य गति आहे। जनम में फॉलो फादर, बचपन जीवन में फॉलो फादर, युवा जीवन में फॉलो फादर, सेवा जे जीवन में फॉलो फादर, वो अंतिम जीवन में फॉलो फादर। मतिलबु शुरू खां ई जीअं असांजो जनम थियो, थोरा असां वॾा थियासीं, वरी वॾा थियासीं, वरी वॾा थियासीं, त हर समय फॉलो फादर कयो। स्थापना जे कार्य सां गॾु ऐं सहयोग में बि केतिरो समय सां केतिरो परसेंट में फॉलो कयो, मतिलबु हिन जी बि परसेंटेज निकिरंदी, हिन जी बि परसेंटेज निकिरंदी कि असां केतिरो फॉलो करे हलूं था। पालना जे कार्य में केसि ताईं फॉलो कयो, स्थापना जे कार्य में मतिलबु यज्ञ जी स्थापना जो बि हर हिकु, ॾिसो तव्हां बि बाबा जो अॼु मुरली ॿुधी हूंदी, तव्हां हुन अनुसार अॼु छा नवीनता लाई, मतिलबु हिकु तरीक़े सां स्थापना कई, छा संकल्प कयो कि अॼु मां अॼु जी मुरली जे हिसाब सां छा कंदमि। असां त बाबा सेवा जे लाइ मुरली हलाई न,
त उहो त संकल्प कयो मतिलबु स्थापना कई, पोइ हुनजी केतिरी पालना करे हलियो सॼो ॾींहुं। पोइ पालना जे कार्य में केसि ताईं फॉलो कयो, पंहिंजे ऐं ॿियनि जे विघ्न विनाशक कार्य में केसि ताईं फॉलो कयो। जो आहे कि पंहिंजे ऐं ॿियनि जे जीवन में जो विघ्न ईंदा आहिनि उन्हनि खे केसि ताईं विनाश करण में बाप समान फॉलो कयो। इन हिसाब जी मार्क्स मिलाए करे पोइ टोटल थींदो। टोटल जे हिसाब सां फाइनल नंबर थींदो। टोटल जे हिसाब सां पोइ फाइनल नंबर थींदो। पहिरियों टोटल थींदो पोइ फाइनल नंबर थींदो। कीअं फॉलो करिणो आहे? स्थापना, पालना, विघ्न विनाशक जे कार्य में इन बचपन, थोरो वॾो, पोइ युवा, पोइ अंतिम जीवन ताईं केसि ताईं फॉलो कयो। उन हिसाब सां टोटल फाइनल मार्क्स, पोइ जेतिरो बि फॉलो कयो उन हिसाब सां असांखे मार्क्स मिलंदा। उन हिसाब सां असां राजधानी में असांखे नंबर मिलंदो। हाणे सभु जंप लॻाए सघंदा आहियो, कोटनि में कोई अहिड़ी कमाल ॾेखारे सघंदा आहियो। हाणे सभु जंप लॻाए सघंदा आहियो, कोटनि में कोई अहिड़ी कमाल ॾेखारे सघंदा आहियो जो शिव बाप खे निराकार और साकार रूप में साकार रूप में ब्रह्मा बाबा खे फॉलो करे सघे। कोटनि में कोई अहिड़ी आत्मा निकिरंदी। हाणे बाबा चवनि था उहो पाण खां पुछो, ईअं न कि देरि सां आया आहियूं त छा, देरि सां आया आहियूं त सभु ठहियल माल त आहे। बाबा जी जीवन कहानी पढ़णी बि न पवंदी, पिक्चर ॾिसी छॾो, है न। किताब पढ़ण में त बि देरी लॻे, और पिक्चर ॾिसंदव त दिमाग़ में वेही रहंदी, है न। त उहो ॾिसी वठो, उन रीति फॉलो कंदा वञो। भई बाबा ईअं कई, बाबा ईअं कई, बाबा ईअं कई, ब्रह्मा बाबा ईअं कई, न त कुझु बि न। अॼुकल्ह त संकल्प में शक्ति आहे। संकल्प करो, मां निराकार रूप में शिव बाप, साकार रूप में ब्रह्मा मां खे पूरी रीति फॉलो करण वारी आत्मा आहियां। ये संकल्प करो था। अमृत वेलो रोज़ उथी करे बाबा चईंदा आहिनि न 4 बजे जो संकल्प, बाबा बि 4 बजे उथी करे संकल्प करो, मां निराकार रूप में, साकार रूप में ब्रह्मा बाबा, निराकार रूप में शिव बाबा, साकार रूप में ब्रह्मा बाबा खे 100% फॉलो करण वारी आत्मा आहियां। है न, ये संकल्प करो, पोइ ॾिसो तव्हांखे मदद मिलंदी। त बाबा जो असांखे चवनि था हाणे इहे जंप लॻाए सघंदा आहियो। ईअं न कि देरी सां आया आहियूं त न करे सघंदा आहियूं, करे सघंदा आहियो। एतिरो वॾो जंप, एॾो वॾो जंप लॻाइणो पए, लॻायो जंप। बाप दादा एक्स्ट्रा मदद बि ॾींदो, बाप दादा एक्स्ट्रा मदद बि ॾींदा। पर्सनल मुलाक़ात करनि था बाबा, जीअं बाप ॿारनि जी श्रेष्ठता खे ॼाणंदा आहिनि, वैसे तव्हां सभी बि पंहिंजी श्रेष्ठता खे ॼाणंदा आहियो। एतिरो नशो रहंदा आहियो, रहंदो आहे, बसि सम्झंदा आहियो कॾहिं रहंदो आहे कॾहिं न। पंहिंजी श्रेष्ठता छा आहे? चलो ॿियो कुझु न, इहे त सम्झंदा आहियो न कि मुंहिंजी बुद्धि ॾाढी सुठी आहे, कि मां निराकार रूप में शिव बाबा खे पहचानियो। वैसे त ॾाढी सारी श्रेष्ठता हूंदी, पर पहिरीं श्रेष्ठता त असां भॻवान खे ॼाणंदा आहियूं। हिन समय भॻवान छा कार्य करनि था उहो ॼाणंदा आहियूं। इहे मंदरनि में देवी देवताउनि जी मूर्ति केरु आहिनि इहे ॼाणंदा आहियूं। हाणे समय कहिड़ो थो हले उहो ॼाणंदा आहियूं। हाणे कहिड़ो युग अचण वारो आहे उहो ॼाणंदा आहियूं। है न, कंहिंखे चऊं त चईंदा आहियूं पागल थी वई आहे।
अॼु जे वरदान में हुयो न कि असांजे निश्चय जे आधार सां भई कोई चए कीअं चई सघंदा आहियो सतयुग अचे थो मतिलबु भॻवानु आयो आहे, तव्हांखे कोई चयो कीअं चई सघंदा आहियो भॻवानु आयो आहे, त तव्हां कीअं ॿुधाईंदव हुनखे? तव्हां चई सघंदा आहियो न पहिरियों मूं में हीअ हुई लेकिन मां हिन विधि सां भॻवान खे यादि कयो त मुंहिंजी उहा परिवर्तन थी वई। तव्हांजे अंदरि जो परिवर्तन आयो आहे न उनखे ई ॿुधाए करे तव्हां चई सघंदा आहियो कि हिन रूप इहो भॻवान जो रूप आहे ऐं उहा हिन समय हिन दुनिया में हिन शरीर में आयल आहिनि ऐं हुननि जो इहो कार्य हले थो। अॼु बाबा चई न स्वपरिवर्तन सां ई असां ख़ुदि बि निश्चय न ईअं त कोई चए कि अरे छा था चवनि, लेकिन तव्हां हुनखे चओ कि तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे ॾिसो और कोई भी कमज़ोरी उन्हनि जे साम्हूं रखो और संकल्प करो कि मां हिन कमज़ोरी सां मुक्त आत्मा आहियां। तव्हांखे अगरि परिवर्तन ख़ुदि में नज़र अचे त सम्झी वठिजो कि भॻवान जो रूप इहो आहे, हिन विधि सां यादि करिणो आहे, उहे हिन सृष्टि ते आयल आहिनि, न त न मञिजो, है न। स्वपरिवर्तन त बाबा चवनि था कि जीअं बाप ॿारनि जी श्रेष्ठता खे ॼाणंदा आहिनि वैसे तव्हां सभी बि पंहिंजी श्रेष्ठता खे ॼाणंदा, एतिरो नशो रहंदो आहे उहा सम्झंदो आहे, कॾहिं रहंदो आहे कॾहिं न रहंदो आहे। ॻाल्हियुनि खे ॾिसंदा आहियो या बाप खे, कंहिंखे ॾिसंदा आहियो? श्री जेतिरो वॾो संगठन आहे त ॻाल्हियूं बि त एतिरियूं ई हूंदियूं, ॻाल्हियूं त थियणियूं आहिनि, इहे त संगठन में थींदो ई आहे, है न। कॾहिं कॾहिं नशो उतरी वेंदो आहे न, कॾहिं कॾहिं संस्कारनि जो टकर थी वेंदो आहे या कोई ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहियूं त बाबा चईंदा आहिनि संगठन आहे त ॻाल्हियूं त थींदियूं, ॻाल्हियुनि जे समय बाप खे बाप यादि रहंदो आहे। बाबा चईंदा आहिनि न या ॻाल्हि यादि रहंदी या बाप यादि रहंदो। ईअं न सोचो कि ॻाल्हियूं ख़तमु थी बाप यादि अचे, लेकिन ॻाल्हियूं त ख़तमु करण जे लाइ ई ॻाल्हियुनि खे ख़तमु करण जे लाइ ई बाप खे यादि कयो। ॻाल्हियूं ख़तमु ई तॾहिं थींदियूं जॾहिं असां अॻियां वधंदासीं, ईअं न ॻाल्हियूं ख़तमु थियनि तॾहिं असां अॻियां वधूं। हाणे अॻियां वधंदव त ॻाल्हियूं पुठियां ईंदियूं, उहे पुठियां थी वेंदियूं न, रास्तो न अॻियां वधंदो, हलण वारनि खे वधणो आहे न। हाणे सम्झो तव्हां रास्ते ते वञो था, साइड में कोई सुठी प्रदर्शनी लॻल आहे, तव्हां हुन सां आकर्षित थी वियो, लेकिन तव्हां चईंदव अरे ये प्रदर्शनी मूंखे छॾे त मां अॻियां वधां, हीअं चईंदव छा? प्रदर्शनी त उते ई लॻल आहे, तव्हांखे अॻियां वधणो आहे न, है न। त बाबा उहे चवनि था कि रास्तो थोरी अॻियां वधंदो आहे, रोड थोरी अॻियां वधंदो, हलण वारे खे अॻियां वधणो आहे न, प्रदर्शनी थोरी हटंदी हुतां, त जॾहिं हटणी हूंदी हटंदी, लेकिन हाल फ़िलहाल त तव्हांखे अॻियां वधणो आहे न। कॾहिं रास्तो अॻियां वधियो आहे छा, है न। त हिन करे बाबा चईंदा आहिनि छॾो त छूटे, अगरि असां छॾणु चाहींदा ई न आहियूं त पोइ कीअं अॻियां वधी सघूं? कोई रास्तो पार करण वारो सोचे रास्तो अॻियां वधे त मां वधां, रास्तो त उहो ई रहंदो, लेकिन उनखे तय करण वारा अॻियां वधंदा। त अगरि तव्हांजे जीवन में कोई ॻाल्हियूं आहिनि, तव्हां सोचो था इहा ठीकु थी वञे त मां हीअं करां, न ॾिसो बाबा हाणे केतिरा ॾींहं आहिनि संगम युग जा, अगरि तव्हांखे अञा बि कुझु धारणा करणी आहे, कुझु सेवा करणी आहे, कुझु स्वपरिवर्तन करिणो आहे, त हीअं न सोचो साम्हूं वारो बदिले, साम्हूं वारो हीअं करे त मां करां। तव्हांखे बदिलणो आहे तव्हां बदिली वठो, तव्हांखे जो सेवा करणी आहे त युक्त करे वठो, तव्हांखे जो बाबा खां अञा ॿियो जो वरसो वठिणो आहे, तव्हां पंहिंजे युक्त तरीक़े बाबा खे ॿुधाए करे, बाबा छो कि ॾाढा तरीक़ा हूंदा आहिनि,
कई माण्हू चवंदा आहिनि की असां मुरली ॿुधणु सेंटर ते वञणु चाहींदा आहियूं लेकिन वञी नथा सघूं। ये बि ख़ुदि जो बंधन। पोइ कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां 7 बजे न वञो, शाम जो न वञो, सॼे ॾींहं में जॾहिं टाइम मिले सेंटर ते वञी मुरली पढ़ी अचो। अगरि तव्हांखे लॻे थो वैसे घर में बि पढ़ंदव त ॾाढो सुठो आहे, पर तव्हांखे लॻे थो मूंखे सॼे ॾींहं में सेंटर हिकु बार वञिणो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां अगरि संगठन में नथा वञी सघो त पहिरियों हीअं शुरू करो, सॼे ॾींहं में कॾहिं बि 10 मिंट 15 मिंट घणी देरि बि हुते थी अचो। पोइ धीरे धीरे तव्हांखे उहो चांस बि मिली वेंदो। इहे कई प्रकार जी सेवा हूंदी आहे, धारणा हूंदी आहे, ॾाढी सारी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जो अञा ताईं माण्हू सोचनि था कि हिन जे कारण मां नथी करे सघां, त उहो छॾे ॾियो। तव्हांखे जो करिणो आहे तव्हां युक्त करो, छो जी असांजे अॻियां वधण सां ई रास्ते में असां अॻियां वधंदासीं। कोई रास्तो पार करण वारो सोचे रास्तो अॻियां वधे त मां वधां, रास्तो त उहो ई रहंदो न, लेकिन उनखे तय करण वारा अॻियां वधंदा, साइड सीन न अॻियां वधंदा, लेकिन ॾिसण वारा अॻियां वधंदा आहिनि। साइड सीन हाणे उहो दुकान त उते ई रहंदी, तव्हांखे अॻियां वधणो आहे न। त इहा शक्ति आहे, शक्ति आहे। कॾहिं कॾहिं न कोई सीन, कोई दृश्य, कोई ॻाल्हि असांजे दिमाग़ में ई वेही रहंदी आहे, असां हुनखे केतिरो बि चाहियूं उहा हटंदी ई न आहे। उन में असां एडिशन डिलीशन कंदा ई रहंदा आहियूं, लेकिन हाणे त उहो समय न अचणो खपे। हाणे त असां चऊं स्टॉप मतिलबु मां आत्मा निराकार बाबा निराकार, है न। त एतिरो असांखे हाणे उहो समय न आहे कि कोई ॻाल्हि असांजे दिमाग़ में वेही रही ऐं असां स्टॉप नथा करे सघूं, है न। त बाबा चवनि था हाणे ईअं ठहिया आहियो, हिकु बाप ॿियो न कोई। ये पाठ मनसा वाचा कर्मणा में निरंतर यादि रहे। ॿियो कोई व्यक्ति न, इहे बि हिकु सब्जेक्ट आहे, लेकिन कोई वैभव, कोई विघ्न, कोई व्यर्थ संकल्प, मतिलबु चइण में ईंदो आहे हिकु बाप ॿियो न कोई। हीअं न कि सिर्फ़ु व्यक्ति जे लाइ बाबा चवनि था हिकु बाप ॿियो न कोई, मतिलबु ॿियो कोई इंसान बि न, कोई आत्मा बि न, कोई विघ्न बि न, कोई व्यर्थ संकल्प बि न, कोई वैभव बि न, मतिलबु ॿियो कोई न, मतिलबु ॿियो कोई बि न, कोई विघ्न बि न, कोई व्यर्थ संकल्प बि न, बसि बाबा। अगरि हिकु बाप ॿियो व्यर्थ संकल्प बि हूंदो त 2 थी विया न। संकल्प में बि व्यर्थ न हुजे, बोल में भी व्यर्थ न हुजे, कुछ न। आत्माउनि जी संपर्क निभाईंदे स्मृति में बाबा याद रहे। आत्माउनि सां संपर्क निभाईंदे हुए स्मृति में असांखे बाबा याद रहे। व्यक्ति व संपर्क जो विस्तार न हुजे। व्यक्ति व संपर्क जो विस्तार न हुजे। ईअं आहे अॼु तन जो, कल्ह मन जो, परसों वस्तु, कॾहिं व्यक्ति, इन में त टाइम न हली वेंदो। अॼु सूर आहे, अॼु मन थोरो उदास आहे, अॼु उहो माण्हू बीमार आहे, अॼु हुनजो एग्ज़ाम आहे, त हुन में सॼो ॾींहुं पूरो त न हली वेंदो। एग्ज़ाम आहे असांखे छा थोरी करिणो आहे, असांखे बसि हुननि जे लाइ शुभ भावना करणी आहे, पढ़ाई उन्हनि खे करणी आहे। कॾहिं कॾहिं थींदो न ॿारनि जो एग्ज़ाम हूंदो त माउ पीउ बसि, मां स्पेशली मां बसि मुंहिंजे ॿारनि जो एग्ज़ाम आहे, मुंहिंजे ॿारनि जो एग्ज़ाम आहे, अरे एग्ज़ाम आहे त पढ़ंदा उहा तव्हां छा हुनजे मथां डंडो खणी वेंदव छा, पढ़ पढ़ पढ़, है न। तव्हां चईंदव हा खणी करे सॼो ॾींहुं हुनखे पढ़ाइणो अगरि तव्हांखे पवंदो बि आहे त ठीकु आहे, बसि एतिरो समय मूंखे हुनखे ॾियणो आहे, पढ़ाइणो आहे,
तो दिमाग़ में त बाबा यादि रहे न। कर्म त करिणो ई आहे, तव्हांखे पढ़ाइणो आहे, हुन ते ध्यानु ॾियणो आहे, लेकिन असांजी बुद्धि ईअं न, बुद्धि में सॼो ॾींहुं उहो ॿार ई यादि रहे, उहो सूर ई यादि रहे, उहो ॻाल्हियूं ई यादि रहनि। व्यक्ति वेंदो वैभव ईंदो, वैभव वेंदो व्यक्ति ईंदो, इहे त लाइन थींदी रहंदी। श्री माया ॼाणदी आहे थोरो बि चांस अचण जो मिले त उहो बहुरूप में ईंदी आहे। मतिलबु माया मतिलबु कोई बि अहिड़ी ॻाल्हि, कोई बि अहिड़ो व्यक्ति, कोई बि अहिड़ो वैभव, कोई बि अहिड़ो कर्म भोग जो असांखे बाबा खे बुलाए करे उन सूर जी यादि रहे, उन व्यक्ति जी यादि रहे, उन वैभव जी यादि रहे, त हीअ माया थींदी आहे। त बाबा चईंदा आहिनि माया त चांस ढूंढदी आहे, थोरो बि मिले त बहुरूप ठही अची वेंदी आहे, हिकु रूप सां न ईंदी। हितां खां हुतां खां कोने में छत सां बहुरूप सां, बहु तरफ़ सां ईंदी आहे माया। बाबा जीअं न मच्छर हूंदा आहिनि या गर्मियुनि में सभु माण्हू ॾिसंदा आहिनि न छिपकलियुनि खां, छिपकली त किथां बि केॾो ध्यानु रखिणो पवंदो आहे न। ऐं अॼुकल्ह त कलर बि चेंज कंदियूं आहिनि न, कारियूं बि थी वेंदियूं आहिनि त अच्छी बि थी वेंदी आहे। त तव्हां अगरि ॾिठो हुजे त जंहिं जॻह ते डार्क जॻह ते वेठी हूंदी न त कारी थी वेंदी, मतिलबु उहो ज़हर बि फैलाईंदी आहे। है न, सम्झो किचन में के लिक्विड चीज़ में अंदरि घुसी वञे, तव्हांखे उहो नंढा नंढा ॿार बि हूंदा आहिनि हुनजा, हाणे त हुनजो वञण जो टाइम थी वियो आहे, पर बाबा जीअं चवनि था न हितां खां हुतां खां कोने खां छत खां बहुरूप सां, बहु तरफ़ ॾाढी तरफ़ सां अची वेंदी आहे। जीअं मच्छर आहिनि या इहे सभु आहिनि, किथां बि कोई बि अची वेंदो, माण्हू ढूंढंदो ई रहिजी वञे। ईअं माया बि हीअं कंदी आहे। त असांखे ॾाढो सावधान थी करे हलणो आहे। लेकिन परखण वारो हिकु बाप ॿियो न कोई, हिन पाठ जे आधार सां उनखे दूर सां ई परखण वारो हिकु बाप ॿियो न कोई, हिन पाठ जे आधार सां उनखे दूर सां ई नमस्कार करे कराईंदी। जेको परखण वारो हूंदो न, जंहिंजो हूंदो हिकु बाप ॿियो न कोई, पोइ माया कहिड़े बि रूप में किथां बि अचे, लेकिन दूर सां ई नमस्कार कराईंदी। कंदा न कराईंदा, त हिकु बाप ॿियो न कोई, इहे चारों तरफ़ आहे, चारों तरफ़ जो वातावरण हुजे, है न। हर कोई बि ॻाल्हि तव्हांखे अगरि बाबा खे बुलाइण जी कोशिशि थी करे न, त सम्झो इहा माया आहे। छो जी नॉलेज त सभु मिली वई आहे न। केतिरी पॉइंट्स आहिनि, पॉइंट्स हूंदे हुए बि पॉइंट्स स्वरूप में रहो, है न। अंत में त असांखे पॉइंट्स बि यादि न रहंदियूं, बसि मां बिंदी बाबा बिंदी। त पॉइंट स्वरूप, पॉइंट रूप में रहो। इहा आहे हुन समय जी कमाल, जे समय कोई हेठि खीचे थो। कॾहिं ॻाल्हि हेठि खीचंदी, मतिलबु कोई बि अहिड़ो समय जॾहिं तव्हांखे कोई ॻाल्हि, कोई व्यक्ति निमित ठाहींदो, वायुमंडल, कॾहिं कोई चीज, इहे त थींदो, अंत ताईं थींदो। इन करे हाणे खां ई अभ्यास हुजो, सेकेंड में मां आत्मा बिंदी बाबा बिंदी, हीअं करे सघंदा आहियो। हाणे हाणे तव्हां हीअं न की हुन समय तव्हांखे छो जो हिकु सेकेंड ई करिणो आहे। असां हाणे हाणे संकल्प कयो, बसि मां आत्मा ऐं बाबा। हिन समय तव्हांखे कोई आवाज़ आहे, कोई व्यक्ति तव्हांखे सॾु थो करे, कोई अहिड़ो वायुमंडल ठहियलु आहे, कोई चीज़ तव्हांखे यादि अचे, भले व्यक्ति सॾु थो करे त हिकु मिंट त बीह सघंदो आहे न उहो। हाणे असां स्टॉप कयो, मतिलबु हाणे असांजी बुद्धि मथे वञणी खपे,
व्यक्ति सॾु बि कंदो, सम्झो तव्हांखे केरु सॾु कई, तव्हां 2-3 मिंट खां पोइ बि अगरि होॾे हली वञो त कोई प्रॉब्लम थोरी आहे। ज़रूरी थोरी उन समय जी चऊं। असां 1 सेकेंड हाणे मथे वियासीं, संकल्प कयो, हुन सेकेंड ई अगरि केरु सॾु कयो त तव्हां हुनजी आवाज़ जी ॿुधियो सही, लेकिन होॾे ध्यानु न ॾियो। ध्यानु असांजो मथे ई रहे, पोइ ॿिए सेकेंड हेठि अची पोइ हुनखे चओ जी, बसि, है न। त बाबा चवनि था कि इहा हुन समय जी कमाल आहे, जंहिं समय कोई तव्हांखे हेठि थो खीचे, हुन समय करे ॾिसो। हाणे असां स्टॉप करूं, कॾहिं व्यक्ति हेठि खींचंदो, कॾहिं व्यक्ति, कॾहिं वायुमंडल, कॾहिं कोई चीज़, इहे त थींदो ई, इहे न थिए ईअं थी न सघंदो आहे। श्री इन जे हिसाब सां ई त असांखे मार्क्स मिलंदा। बाबा अंत सेकेंड सोचो, बाबा विज़ल वधाए मतिलबु विज़ल वधाई, ऐं जंहिंजी विज़ल, जंहिं कन में ॿुधी विज़ल वॼे ऐं बाबा वटि, त उहो जीअं जल्दी बाबा वटि पहुची वेंदा। ऐं जेको बाबा विज़ल ॿुधाई ऐं हेॾा वॾा आवाज़ थी अचे, हुन मां बुद्धि कढंदे समय हुनखे समय लॻी वियो, पोइ पहुचियो, त उहो ओतिरी देरि पोइ पहुचंदो। इन हिसाब सां मथे जाड़ में असां नंबरवार आत्मायूं फिट थींदा वेंदासीं, पोइ नंबरवार सतयुगी दुनिया में ईंदासीं। सोचो कीअं थींदो न उहो सेकेंड जो सीन, बाबा विज़ल विज़ल बजायूं असां मथे, कोई काका मामा चाचा भाउ भेण पति पत्नी जीव जंतु जानवर आवाज़ियूं किथे बि ध्यानु न ॾे, बसि इहे हाणे त वैसे बि इहे समय आहे कि हाणे त असांजो ध्यानु रहे बाबा वटि। कॾहिं बि बाबा विज़ल बजाए सघंदा आहिनि, त असां मथे हुजणु खपूं, न त पोइ ओतिरो सतयुग में लेट ईंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि तव्हां हुन में हिकु रस रहो, हुनजी युक्ति सोचो, छोजी शोर शराबा ॻाल्हियूं त आए दिन थींदी ई वेंदियूं। कोई नई इन्वेंशन कढो, हिन इन्वेंशन अहिड़ी इन्वेंशन हुजे जो सभु वाह करनि। इहे सुठी युक्ति ॿुधाई, ख़ुदि बि उन ते हलो, ॿियनि खे बि ॿुधायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।